अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजो वीकेंड ॾाढो सुठे तरीक़े सां गुज़ारियो हूंदो ऐं पंहिंजो ख़्याल बि रखंदा हूंदा, छो त गर्मी तमामु घणी आहे, हब्स तमामु घणो थी वियो आहे। गर्मी वञण जो नालो नथी वठे, सर्दी अचण जो नालो नथी खणे पई ऐं रोज़ असां इहो सोचींदा आहियूं त थी सघे थो सुभाणे मौसम थोरो बहितर थी वञे, सुभाणे मौसम थोरो बहितर थी वञे। पर मेट्रोलॉजिस्ट बि वीचारा पंहिंजी जेका हिकिड़ी पेशन गोई कनि था, या असां जेके न्यूज़ वग़ैरह पढ़ूं था, जेका ट्रोलिंग थी रही आहे हिकिड़ी सोशल मीडिया ते अॼुकल्ह, ॾाढो मतिलबु हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जा मीम्स बि ठही रहिया आहिनि। सो गर्मी हिकिड़ी कुदरती शइ आहे, नेचुरल ई आहे ऐं अक्टूबर तक़रीबन ख़तमु थियण वारो आहे, त अक्टूबर हूअं ई बि गरम रहंदो आहे, हॉट एंड ह्यूमिड वेदर रहंदो आहे। पर हा, नवंबर जी स्टार्ट में बि थोरो थोरो मौसम बहितर थींदो आहे, पर नवंबर जो जेको पहिरियों हफ़्तो आहे इहो बि थोरो गरम रहंदो। मे बी आफ्टर 10 या 15 नवंबर खां पोइ वञी कराची जो मौसम कुझु बहितर थिए। त इहो ई तव्हांखे चवणु चाहींदसि त ख़्यालु तमामु घणो रखो, पाणी तमामु घणो पियो, हाइड्रेटेड रखो पाण खे, डिहाइड्रेटेड न थियो, पाणी जो वधि खां वधि इस्तेमालु कयो ऐं इनशाला ख़्यालु त तव्हां पंहिंजो रखंदा हूंदा। जहिड़े तरीक़े सां बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि, इन्फेक्शन्स थी रहिया आहिनि, वायरसिस फैलिजी रहिया आहिनि, इन्हनि खां बि एहतियात कयो, इन्हनि खां बि तमामु घणो ख़्यालु रखो। सो इनशाला अलाह बहितर कंदो। हेतिरा ॾींहं गुज़ारे आया आहियूं गर्मियुनि जा, ही ॾींहं बि गुज़री वेंदा। सो अॼु मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त पोलियो जी मुहिम बि स्टार्ट थी चुकी आहे सॼे मुल्क में। त मूं वटि कुझु लाइन्स आहिनि जेके मां तव्हां सां गॾु शेयर करणु चाहींदसि। मुल्क भर में इंसदाद पोलियो मुहिम 28 अक्टूबर से शुरू हो गई है, जिसमें 5 साल तक के 4 करोड़ 50 लाख से ज़ायद बच्चों को पोलियो के कतरे पिलाए जाएंगे। वज़ारत सेहत का कहना है कि पोलियो ने हमारे बच्चों को बहुत नुकसान पहुंचाया है और इसका खात्मा एक कौमी हदफ है। वालिदैन से अपील है कि वैक्सीन की अहमियत को समझें और अपने बच्चों को इस मुहिम में पोलियो से बचाव के कतरे लाज़मी पिलाएं। छाकाणि त अॼु फ़ैसिलो करिणो आहे, जेकॾहिं ॿार खे सुभाणे हलणो आहे। त हीअ मुहिम स्टार्ट थी चुकी आहे, 28 अक्टूबर खां शुरू थी आहे। त तव्हां बराए महिरबानी तव्हां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा लाज़मी पियारियो। हीअ अहिड़ी बीमारी आहे जंहिं पाकिस्तान जे मुस्तक़बिल खे तबाह करे छॾियो आहे। सो पंहिंजे ॿारनि खे माज़ूरी खां बचायो। पोलियो जी टीम जेकॾहिं तव्हांजे दरवाज़नि ते अची रही आहे त उन्हनि जो सुठे तरीक़े सां वेलकम कयो। उहो तव्हांजे दरवाज़नि ते दस्तक ॾियनि था त उन्हनि खे ख़ुशि आमदीद कयो, उन्हनि खे इज़त ॾियो, उन्हनि खे इज़त ऐं एहतरामनि सां घरनि में विहारियो ऐं पंहिंजे ॿारनि खे लिकायो न, पंहिंजे ॿारनि खे उन्हनि जे साम्हूं ज़ाहिर कयो ऐं ॿारनि खे कतरा पियारियो। त इनशाला जीअं ॿिया मुल्क पोलियो खां पाक आहिनि, त असांजी बि इहा ई कोशिशि आहे त असां पंहिंजे मुल्क खे बि इनखे पोलियो खां जड़ मां ख़तमु कयूं। त मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा लाज़मी पियारींदा ऐं हिनखे सम्झो, वैक्सीन जी अहमियत खे लाज़मी सम्झो। सो अॼु असां वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि। सभिनि खां पहिरियां जंहिंजो मां तारुफ़ कराइणु चाहींदसि, सैनेटर आहिनि कृष्णा कुमारी, ऐं उनखां अलावा असां सां गॾु आहिनि प्रोफेसर सलमान राजा, माहिर शऊर, ऐं असां सां गॾु ज़बरदस्त सिंगर आहे ऐं सिंधी मीडिया जे प्लेटफॉर्म तां नंबर 1 पोज़ीशन हासिलु करण वारो नौजवान, जंहिंजी आवाज़ में कमाल आहे, जादू आहे। ऐं इलाही सिंगर्स हूंदा आहिनि जेके तव्हांजा फेवरेट हूंदा आहिनि, पर हिननि जी पर्सनैलिटी ऐं आवाज़ु जेको आहे, ख़ासि करे आवाज़ु ॾाढो सुरीलो आहे। ऐं ख़ासि करे जॾहिं ग़ज़ल्स ॻाईंदा आहिनि त मां त हिननि जी ग़ज़ल्स जी फ़ैन आहियां। ऐं मां जॾहिं बि ईंदा आहिनि मां हिननि खे फ़रमाइश कंदी आहियां त प्लीज़ अॼु ग़ज़ल्स ॿुधाइजो, चाहे सिंधी ॿुधायो चाहे उर्दू ॿुधायो। सो असां सां गॾु वहीद रमज़ान बि हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं सर, आप ठीक हैं? अल्लाह का शुक्र। अस्सलाम वालेकुम वहीद, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। कीअं आहियो? ठीकु बिल्कुलु आहियो? ठीकु, तबियत तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक थैंक यू आहियां। जी। अच्छा, अॼु इहो ज़रूरु ॿुधायो, थर जी वारीअ खां इस्लामाबाद जी शाहरान ताईं जो सफ़रु तव्हांजो कीअं रहियो? अगरि अल्फाज़ में बयानु कंदसि त मुंहिंजे ख़्याल में 2-3 मिंट मूंखे लॻंदा, कोई मसइलो लेकिन न आहे, तव्हां वठी सघो था 2-3 मिंट। सॼी ज़िंदगी मुंहिंजी हेसि ताईं मूंखे त मुंहिंजे जेका मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे, मुंहिंजी जिदोजहद में गुज़री आहे, तॾहिं वञी मां हिन मंज़िल ताईं पहुती आहियां। छो त थर पार कर
थरपारकर उहो इलाइक़ो आहे जेको कंहिं दौर में नवकोट ताईं अचण में बि महीना लॻंदा हुआ, उनखां पोइ वरी ॼणा चेकड़ा शुरू थिया, उनखां पोइ वरी 3 ॾींहं लॻंदा हुआ, हाणे कुझु कलाक ॾेढ में पहुची था वञूं नवकोट। त तरक़ी सां गॾु गॾु कुझु थर जे माण्हुनि बि थोरी घणी तरक़ी कई, त उन्हनि बि पंहिंजी जदोजहद कई ऐं एजुकेशन में पेर पातो। सही। उनखां पोइ वॾी जदोजहद खां पोइ असां बि कुझु मंज़िल ताईं पहुतासीं। सही सही सही। ईअं ई मुंहिंजा बाबा बि मज़दूरी ख़ातिर उतां निकिता हुआ ऐं पोइ असांखे एजुकेशन असां स्कूल में पढ़ाइणु शुरू कयो ऐं उन्हनि खां पाण पढ़ियल न आहिनि, लेकिन उन्हनि खे ख़्यालु आहे त आउं बि पंहिंजे ॿारनि खे पढ़ायां ॿियनि ॿारनि खे ॾिसी करे। सही। पोइ असांखे उते पढ़ाइणु शुरू कयो ऐं असां एजुकेशन ॾाढी, छो त उन दौर में परे परे स्कूल हूंदा हुआ ऐं छोकिरियूं बिल्कुलु न हूंदियूं हुयूं। ऐं छोकिरनि सां गॾु पाड़े वारा मुंहिंजो भाउ गॾु हूंदो हुओ, पाड़े वारनि छोकिरनि सां गॾु स्कूल वेंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं वरी छो त ही बाबा वारा हारी हुआ त उन करे हिकिड़ी जॻह ते त ही बहन मतिलबु उन्हनि कोन हूंदा हुआ, त कॾहिं हिकिड़े साल हिकिड़े हिते त ॿिए साल वरी ॿिए ज़मींदार वटि। त पोइ मुंहिंजा वरी स्कूल ईअं डिस्टर्ब ॾाढा थींदा हुआ, पोइ वरी माण्हुनि जे घर में रही करे बि उते मां एजुकेशन हासिलु कई। ऐं कॾहिं कॾहिं मैट्रिक मूं 8 ताईं मूं 10 स्कूल चेंज कया हुआ। ओह अच्छा अच्छा अच्छा। त लेकिन पोइ बि असां हार कोन मञी, छो त बाबा जो ख्वाबु हो त पंहिंजी धीउ खे पढ़ायां। जहिड़े हालात में उन्हनि पढ़ायो, जहिड़ा हालात आउं ॾिसंदी पई अचां बाबा जा जहिड़ा हालात हुआ, पाण मज़दूरी कंदो, बोरियूं खणंदो, कोॾारूं ॿुॾ वग़ैरह कढे फसलनि जो, त अहिड़े तरीक़े जो मतिलबु सफ़ा ग़रीब उन जेको घर में हिकिड़ी ॿकरी बि न हूंदी जो माण्हू खीर जी को चांहि बि ठाहे पीए, त अहिड़ा हालात हूंदा हुआ। पोइ उनखे ॾिसी करे पोइ मुंहिंजो मतिलबु इहो दिलि में पको करे छॾियो त मां बाबा जो ख्वाबु त ज़रूरु मां सचो कंदसि। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। मूं हार कोन मञी ऐं पोइ बाबा जो वीचारो ॾाढो माण्हुनि जा ताना हे हो सॼो उहो बि फेस कंदा हुआ बाबा वारा। जीअं 8 मूं क्लास पास कयो, पोइ उन्हनि सुठो रिश्तो ॾिसी करे मुंहिंजी शादी कई ऐं शुक्र अल्लाह जो मुंहिंजा सहुरनि वारा बि, मुंहिंजो मुड़ुसु बि, हस्बैंड जेको मुंहिंजो ॾाढो सपोर्टिव निकितो ऐं ॾाढी उन्हनि जी सपोर्ट सां ई पोइ मां अॻियां पंहिंजी तइलीम हासिलु करे सघियसि। न त तव्हां पाण ॾिसंदा आहियूं त पंहिंजे नियाणियूं जेकी माइटनि जे घरां पढ़ी अचनि थियूं उनखां पोइ अॻियां तइलीम एजुकेशन कंप्लीट नथियूं करे सघनि, नथियूं करे स्पेशली सघनि। शादी खां पोइ त हू कंटिन्यू बिल्कुलु न, लेकिन मुंहिंजो सहुरो पाण इंजीनियर हुआ ऐं उन्हनि जी वॾी सपोर्ट हुई मूंखे ऐं मुंहिंजे हस्बैंड जी वॾी सपोर्ट खां पोइ मां पंहिंजी एजुकेशन हासिलु करे सघियसि। मास्टर मां कई सिंध यूनिवर्सिटी मां। ज़बरदस्त। ऐं उनखां पोइ पंहिंजे एरिया में कमु करणु शुरू कयो, औरतुनि जे लाइ ख़ासि स्पेशली ऐं जेकी एजुकेशन जे हवाले सां ॿारनि जो स्कूल, यानी तव्हां सोशल वर्क बि गॾोगॾु कंदो रहिया उहो बि आहियो। गॾोगॾु कंदो। उनखां पोइ उते पंहिंजे औरतुनि जे वुमेन एम्पावरमेंट ते बि कमु करणु शुरू कयो, सिंध गवर्नमेंट सां गॾु, कल्चर डिपार्टमेंट सां गॾु। ऐं पोइ पार्टी ताईं मुंहिंजो नालो बि वियो ऐं दौरान हिकिड़ो जेके उहे माण्हू न चाहींदा हुआ जो थरपारकर में बि कोली कम्यूनिटी मां बि केरु अॻियां अचे, त मुंहिंजो भाउ वीरजी कोहली उहो ॾाढो एक्टिव हो, त उन्हनि खे पोइ हटाइण जे लाइ हिकिड़े फेक मर्डर केस में फसाए छॾियो ऐं उनखे पोइ उमिरि कैद जी सज़ा अची वई। पोइ चेयरमैन साहिब ताईं ॻाल्हि पहुती, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब ताईं ॻाल्हि पहुती ऐं उन्हनि वॾी जदोजहद खां पोइ उतां उनखे जेल मां रिहाई करायो ऐं मां बि एक्टिव हुअसि पंहिंजी कम्यूनिटी में, पंहिंजे एरिया में, त उन करे पोइ मूंखे बि सेनेट ताईं जो सफ़र चेयरमैन साहिब जी सपोर्ट सां। ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां खां अॻिते अञा बि गुफ्तगू कंदासीं, असांजा ॿिया भी मेहमान असां सां गॾु आहिनि। सर कैसे हैं आप, ठीक हैं? सबसे पहले तो आप ये बताइए कि माशाल्लाह आप खुद अभी इतने यंग हैं और इस फील्ड में आप कैसे? बड़ी इंटरेस्टिंग स्टोरी है किरण, कि पाकिस्तान में हम लोग हर चीज़ पे बात करते हैं लेकिन लफ्ज़ शऊर बहुत कम इस्तेमाल किया जाता है और पढ़ा जाता है। तो ज़िंदगी के कुछ मामलात और वाक़यात ऐसे हुए कि मुझे गौर करने पे मजबूर हो गया कि मैं ये शऊर क्या चीज़ है इसको जानने की कोशिश करूँ। हमें ये पता चलता है, बचपन से हमने सुना है कि बनाने वाले ने हर चीज़ को शऊर बख्शा है, पत्थर को भी शऊर बख्शा है, इंसान को तो बख्शा ही है। तो हम ज़िंदगी में कोई भी चीज़ जानने की कोशिश करते हैं वो तो हम जानते हैं, लेकिन जिस चीज़ के ज़रिए जानने की कोशिश करते हैं क्या हमने कभी उसको जानने की कोशिश की है? सही। हर चीज़ में हम शऊर इस्तेमाल करते हैं, तो कभी हम ये गौर करते हैं कि शऊर है क्या चीज़? तो बस इस जुस्तजू में और ज़िंदगी की हकीकतों को जानने के लिए कि ये जो इंसान का वजूद है, इसकी एग्जिस्टेंस है, इसका पर्पज़ क्या है, मकसद क्या है, इसको खोजते खोजते फिर पढ़ते गए, तालीम भी हासिल की माशाल्लाह से। तालीम हासिल करने के बाद जो है वो तशनगी रही अंदर, तो फिर जानने की कोशिश की कि ज़िंदगी की हकीकत क्या है, जो सब कुछ है इर्द गिर्द उसकी हकीकत क्या है। तो इसको खोजते खोजते
मज़ाहिब को स्टडी किया, फ़लसफ़े को स्टडी किया, रूहानियत को स्टडी किया, मटेरियल साइंस को स्टडी किया, तारीख़ को स्टडी किया, तो कुछ समझ में आने लगा कि भाई ये शऊर है क्या, और जब तक शऊर बेहतर नहीं होगा आप बेहतर इंसान नहीं बन सकते। सही। तो जब ये रिसर्च मेरी सामने आने लगी तो फिर लोगों को अच्छी लगने लगी। जो मेरे शागिर्द थे, मैं यूनिवर्सिटी में पढ़ाता भी रहा, 8-10 साल पढ़ाया और अभी भी लेक्चर्स देता हूँ। तो फिर लोगों को ये तालीम देना शुरू की तो लोगों की ज़िंदगी बेहतर होने लगी, और मकसद यही था कि बेहतर इंसान बन सके इंसान। सही। तो बस इसी कोशिश में अभी तक जा रहे हैं और आगे चलते चले जा रहे हैं। माशाल्लाह, बहुत अच्छा स्टेप है, और इस वक्त तो मैं समझती हूँ कि बहुत ज़्यादा ज़रूरत है इस चीज़ की। जितना आप किसी को शऊर दे सकते हैं, समझा सकते हैं, सिखा सकते हैं, तो मेरा ख्याल है कि आप किसी की ज़िंदगी बेहतर कर रहे हैं। देखिए, कॉमन सेंस ऐसी चीज़ है, उसका अलमिया है एक। हम दुनिया में वाहिद चीज़ ऐसी है कॉमन सेंस जो हर इंसान समझता है मेरे पास सबसे ज़्यादा है। सही बात है। तो और यही इसका कमाल है कि ये लगता है कि इंसान के पास ज़्यादा है, लेकिन उसको पाने के लिए आपको बहुत गौर व फिक्र करना पड़ता है, अपने आप से बेहतर इंसान बनना पड़ता है, अपना इर्तिका करना पड़ता है, अपना जो है वो मुहासबा करना पड़ता है, अपने आप को क्रिटिसाइज़ करना पड़ता सही है, बात। अपनी नाकामियों को, अपनी गलतियों को अपने अंदर ढूंढना पड़ता है, दूसरों पर नहीं डालना पड़ता। तो जो इस अप्रोच से ज़िंदगी में आगे बढ़ता है वही शऊर पाता है और वही कामयाब होता है। एग्जैक्टली है, सही है। तो आपको क्या लगता है कि आज का जो नौजवान है वो उसका इंटरेस्ट किस चीज़ में है? कि ये एक आम फहम पाया जा रहा है हमारे माशरे में, और ये यहाँ नहीं, पाकिस्तान, दुनिया भर में, कि कामयाबी की डेफिनेशन जो तारीफ़ है ना, वो लोगों ने बड़ी कमज़ोर बयान कर दी है। दुनिया भर में ये सोचा जाता है कि कामयाब होने का मतलब है सक्सेसफुल हो जाना, या पैसे कमा लेना, या कोई पावर हासिल कर लेना, या फेमस हो जाना। ये एक बड़ी कॉमन डेफिनेशन है, पूरी दुनिया में पाई जा रही है। जबकि कामयाबी की असल तारीफ़ ये नहीं है। अगर आप तमाम मज़ाहिब से बुलंद होकर एक इंसानी प्लेटफॉर्म पे फितरत के ऊपर परख कर अगर कामयाबी की डेफिनेशन ढूंढने जाएं, तो कामयाबी का मतलब वो इंसान जो मुतमईन है, जो सेटिस्फाइड है। हर कामयाब सक्सेसफुल इंसान मुतमईन नहीं होता, लेकिन हर मुतमईन इंसान सक्सेसफुल होता है। सही। तो जो मुतमईन है वही कामयाब है। अब जब आप मुतमईन होने की तरफ जाते हैं तो आपको मुख्तसर रास्ते मिलते हैं, रिलीजन का रास्ता मिलता है, लेकिन हमारे नौजवानों को ये सेंस नहीं है। तो नौजवान मेरी नज़र में वो पहुंच तो जाएंगे उस सक्सेस के ऊपर, पैसा तो कमा लेंगे, फेमस तो हो जाएंगे, पावर तो हासिल कर लेंगे, लेकिन उनकी रूह मुतमईन नहीं होती। तो हर मज़हब दुनिया का ये सिखाता है, हर फ़लसफ़ा ये सिखाता है, हर लॉजिक, माइंड साइंसेस, सब मटेरियल साइंस भी इसी रिसर्च की तरफ जा रही है कि इंसान के वजूद की कामयाबी क्या है, कि इंसान मुतमईन हो जाए। और उसके रास्ते अलग अलग हैं। लोग, कोई मज़हब से ढूंढता है वो कामयाबी, कोई जो है गौर व फिक्र करके ढूंढता है, कोई मेडिटेशन से ढूंढता है। सही सही। इस बात पे भी बात करते हैं। सगत वहीद रमज़ान भी तो मौजूद है। वहीद बा कहिड़ा हाल तव्हांजा? ठीक आहियो? अल्लाह पाक जे करम आहे। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीक अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तबियत कीअं तव्हांजी? छा पियो थिए अॼुकल्ह? छा करे रहिया आहियो? सेम रूटीन आहे, म्यूज़िक हले पियो ऐं जॉब हले थी, हिन खां अलावा म्यूज़िक। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। कुछ नवां ट्रैक्स अचनि पिया, न पिया अचनि? इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह, ज़बरदस्त। कीअं पिया ॾिसो त इंडस्ट्री केॾां पई वञे, म्यूज़िक इंडस्ट्री? म्यूज़िक इंडस्ट्री बस फिल्मों में हले पई। का फ़िलहाल ख़बर मतिलबु हिकिड़ी सिमट जेको आहे तव्हां मतिलबु डिसाइड कंदा आहियो न, मतिलबु हिकिड़ो टाइम हूंदो हो न, त जीअं अक्सर पाण डिस्कस कंदा आहियूं, पुराणे वक़्त खे यादि कंदा आहियूं, त हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो म्यूज़िक ई म्यूज़िक हर जाइ ते ॿुधण में ईंदी हुई, ख़बर पवंदी, नवां ट्रैक्स, हे शाइरी, फलाणो सिंगर। हाणे छा आहे, हाणे मार्केट मूंखे थोड़ी थधी थी लॻे। मार्केट बिल्कुलु थधी बि आहे ऐं हाणे मतिलबु जीअं पहिरियां हूंदो हुयो उहो हाणे उहो सोच न आहे। म्यूज़िक में नओं कमु कजे। हाणे इहो ई आहे त कहिड़ी शइ ट्रेंडिंग हले थी, असां उनखे फॉलो कयूं। सही। मतिलबु पंहिंजी क्रिएशन नाहे पंहिंजी हिकिड़ी जेका पहचान ठाहिणी हूंदी आहे न, उनजी सोच न आहे। हाणे उहा त हिकिड़ो फॉर एग्ज़ाम्पल को बि हिकिड़ो म्यूज़िक आहे, को बि गानो आयो, वायरल थी वियो आहे, को बि गानो वायरल थिए थो, उन वायरल गाने खे हाणे सभु उनजे पोयां लॻंदा था। असां उन ते बि वीडियोस ठाहियूं या उन उहो रिपीट करे ॻाइणु, जीअं असां बि वायरल थियूं। सही। पंहिंजी क्रिएशन सां पंहिंजी क्रिएशन कई कोन्हे। ज़बरदस्त। हिकिड़ो सवाल मां अदी सां करणु चाहींदसि, उन खां पोइ तव्हां खां गानो बि इंजॉय था कयूं पिया। अच्छा अदी, इहो ज़रूरु ॿुधायो त तव्हांजे साम्हूं सियासत छा आहे, ख़िदमत, इबादत या वरी नौकिरी? मुंहिंजे साम्हूं सियासत इबादत आहे। अच्छा। बिल्कुलु। छो त आऊं तव्हांखे ॿुधायां, छो त नौकिरी त हर असां केरु बि करे सघे थो। पढ़ियल लिखियल न हुजे तो बि माण्हू नौकिरी करे सघे थो। नौकिरी हर टाइप जी नौकिरी आहे। इहो कोन त तव्हांखे को वॾो ग्रेड हुजे या तव्हांखे MBBS स्पेशली कयल हुजे,
लेकिन सियासत कजे त दिलि सां कजे, सियासत कजे ख़ासि आवाम माण्हुनि जे लाइ कजे। पंहिंजे मतिलब लाइ सियासत करे उहो सियासत न आहे। सियासत जो मतिलबु इहो आहे त तव्हां जेको तव्हां जंहिंजे लाइ तव्हां विया आहियो उन्हनि जे लाइ तव्हां महिनत कमु कयो। ऐं सियासत उहा आहे जेको तव्हां कुझु करे ॾेखारियो, दिलि सां करे ॾेखारियो, उहा सियासत आहे। त मां सम्झां थी त मां पंहिंजे टेन्योर, छो त सेनेटर्स वटि को फंड वग़ैरह त न हूंदो आहे, लेकिन मूं पूरी कोशिशि पंहिंजी कई आहे त वीकेंड मां कॾहिं बि इस्लामाबाद बने गुज़ारियां त पंहिंजे एरिया में वञा। ऐं असांजे जेका मुंहिंजी ख़ासि पिछली मुंहिंजी जेका कम्यूनिटी आहे, कोली कम्यूनिटी या उन्हनि जो मतिलबु जीअं हिकिड़ा माण्हू प्रोग्राम अरेंज रखाईंदा आहिनि, लेकिन मां कॾहिं प्रोग्राम पंहिंजे तरीक़े सां कोन रखाइनि। सभु माण्हू पंहिंजे तरीक़े सां रखाए मूंखे सिर्फ़ु इनवाइट कंदा आहिनि त तव्हां अचो असां वटि। सही। त उन्हनि जी मतिलबु उहा आहे त सेनेटर जो असांजी थोरी सपोर्ट हुजे बसि। बाक़ी असांजी जेको ग़रीब कम्यूनिटी आहे, को बि आहे ग़रीब माण्हू, उहे उन्हनि जी वॾियूं डिमांडूं कोन हूंदियूं आहिनि। उन्हनि जूं बसि हल्की फुल्की हूंदियूं आहिनि। कॾहिं को असांजे कमु पवे त असांजो फ़ोन अटेंड करे, या असांजे स्कूल में ॻोठ में स्कूल हुजे, असांजो बसि रस्तो रोड ठहियलु हुजे, उहे नंढा नंढा जेके आहिनि उहे उन्हनि जा कम आहिनि, उनखां वॾा कम न आहिनि। त उहे मुंहिंजे ख़्याल में इहे असां करे ॾेखारियूं त मुंहिंजे ख़्याल में उनखां वॾी इबादत न आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु हक़ीक़त ॻाल्हि आहे। असां सां गॾु वहीद बि हिते मौजूदु आहे। वहीद भाई, छा पिया ॿुधायो हींअर असांखे? अच्छा, हींअर हिकिड़ो गज़ल आहे बरकत अली भट्ट साहिब जो ॻायल आहे, तव्हांजे अॻियां नाज़रीन जे अॻियां पेश कंदुसि। ज़रूरु। ख्वाब यादुन जी सुर्ख मौसम में दिल जे आगुरते पहले आहिन। खुशबू खुशबू मुंहिंजो घर सारो, खुशबू खुशबू मुंहिंजो घर सारो, घावरा बेल थी खिड़िया आहिनि। आहे कर ग़रीब खाने ते, आहे कर ग़रीब खाने ते, मां खिला पोइ सॼे ज़माने ते। आहे कर ग़रीब खाने ते, मां खिला पोइ सॼे ज़माने ते। छो रखी आसमान अख आहे, छो रखी आसमान अख आहे, मूं हिकिड़े जे आशियाने ते, मां खिला पोइ सॼे ज़माने ते। आहे कर ग़रीब खाने ते,
दिल जिधर खात दुख हल्या दिल जिधर खात दुख हल्या रात बरसात जे बहाने ते रात बरसात जे बहाने ते माँ खिला पोए सजे जमाने ते आहे कर गरीब खाने ते वाह जी वाह, ज़बरदस्त सिंधी गज़ल सां इंजॉय कईसीं। अच्छा, ही नई शायरी या पुराणी शायरी हिन जे हवाले सां थोरो ॿुधायो। पुराणी आहे, केतिरी पुराणी हूंदी? मुंहिंजे ख़्याल में ये 25 साल पुराणी, 20 साल कम से कम। ऐं ओरिजिनल कंहिंजो ॻायल आहे? बरकत अली भट्ट साहब। बरकत अली भट्ट साहब। तबस्सुम साहब जी शायरी। जी 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 जी, ग्रेट, माशाल्लाह, ज़बरदस्त। त हिते वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था थियूं। कारे न वञिजो, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूवर्स। बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। ऐं असां सां गॾु ज़बरदस्त गेस्ट वेठल आहिनि, म्यूज़िक भी इंजॉय करे रहिया आहियूं ऐं मज़ेदार ॻाल्हियूं भी करे रहिया आहियूं। सर, आप ये बताइए कि आजकल के जो नौजवान हैं, इनको तालीम हासिल करने के साथ साथ और ऐसा क्या करना चाहिए कि ये मज़ीद कामयाबी की तरफ जाए? सेनेटर साहिबा ने बड़ी अच्छी अपनी लाइफ स्टोरी बताई, और उससे नौजवान अगर सीखना चाहें तो उससे एक चीज़ सीखने को मिलती है, मुस्तकिल मिजाजी बहुत ज़रूरी है। आप जो भी स्किल्स सीखना चाहें वो एक अलग बात है, जो आपका पैशन है, जो आपका लगाव है, वो सीखें आप। लेकिन कुछ भी सीखने से पहले आप ये देखें आपकी शख्सियत के अंदर कुछ बुनियादी चीज़ें हैं। आजकल के हमारे नौजवान जो हैं वो बहुत जल्दी हिम्मत हार जाते हैं, बहुत जल्दी कह लीजिए दिल बर्दाश्ता हो जाते हैं। आपको मैं अक्सर मिसाल लेता हूँ अपने लेक्चर्स में कि इंसान को चूंटी की तरह होना चाहिए। कभी आप चूंटी को ऑब्जर्व करें कि वो कहीं जा रही हो, आप उसके आगे हाथ रख दें, वो रास्ता रोकें, वो इधर से जाएगी, घूम के दूसरी जगह से जाएगी, आप उधर हाथ रख दें, इंतहा ये होगी आप इतने बड़े इंसान हो के थक जाएंगे उसका रास्ता रोकते रोकते, लेकिन वो नहीं थकेगी, वो अपनी जगह पे जाएगी। तो इंसान को जब कोई भी काम करने जाए उसको मुस्तकिल मिजाजी चूंटी की तरह होनी चाहिए। तो सेनेटर साहिबा ने अपनी लाइफ स्टोरी बताई, उन्होंने किस तरह स्कूल बदले और किस तरह स्ट्रगल्स ली और उसके साथ पढ़ के जो है वो अपनी इस मुकाम तक पहुँची। तो ये मुस्तकिल मिजाजी ही थी, उनकी डेडिकेशन थी जो उनको यहाँ तक लेके आई। तो नौजवानों के अंदर ये लगन होना ज़रूरी है। दूसरा, सक्सेस जो होती है ना, कामयाबी, जो भी आपकी डेफिनेशन है, चलें वो एक अलग बात, कामयाबी ओवरनाइट नहीं आती। कामयाबी मुस्तकिल मिजाजी की सीढ़ी पे चढ़ के हासिल की जाती है। अगर मुस्तकिल मिजाजी नहीं है, कंसिस्टेंसी नहीं है, तो कामयाबी का तस्वुर जहन से निकाल दीजिए। तो जो लोग चाहते हैं कि हम ओवरनाइट कामयाब हो जाएं, कोई शॉर्टकट कर लें, तो कामयाबी के अंदर कोई शॉर्टकट नहीं है। चाहे वो बिज़नेस हो, चाहे वो तालीम हो, चाहे वो कोई अचीवमेंट हो, चाहे वो स्पोर्ट्स हो, यू हैव टू बी कंसिस्टेंट एवरी टाइम। तो नौजवानों को ये सबक बहुत इंपॉर्टेंट है। और जब वो करियर काउंसलिंग के लिए आते हैं, उनको ये सेंस नहीं होता कि हमें किस डायरेक्शन में जाना है, कहाँ तक जाना है। किसी भी एज में हो आप अपना एक विजन क्रिएट करें कि मुझे यहाँ से 10 साल बाद पहुँचना कहाँ है, मैं कहाँ जाना चाहता हूँ, मेरी शख्सियत क्या है। इसको कहते हैं सेल्फ रियलाइजेशन, जो कि हमारे नौजवानों में नहीं है। और ना कोई उनको, अफसोस की बात, ये गाइड करने वाले लोग नहीं हैं। हमारे जो असातिज़ा हैं, जो कॉलेज यूनिवर्सिटीज़ में अच्छे भी हैं, लेकिन मेजॉरिटी को ये सेंस नहीं है कि वो बच्चों को किस तरह गाइड करें। तो ये अगर बेसिक्स हमारी सही हो जाए, माशरे के अंदर कैरेक्टर बिल्डिंग हो जाए, तो नौजवान जो है बहुत आगे जा सकते हैं। और हमारा मुल्क का जो मेन असासा है वो नौजवान ही है। मेजॉरिटी जो पॉपुलेशन है वो नौजवान है। डिग्रियाँ तो दी जा रही हैं यूनिवर्सिटी के अंदर, पर्सनैलिटीज़ नहीं बनाई जा रही। सब्जेक्ट्स तो पढ़ाए जा रहे हैं, लेकिन नॉलेज नहीं दी जा रही, इन्फॉर्मेशन दी जा रही है।
स्टूडेंट्स तो तैयार किए जा रहे हैं लेकिन अच्छे इंसान तैयार नहीं किए जा रहे। सही बात है, ये चीज़ें गौर करने की ज़रूरी है। सही बात है। मैंने अपने इतने सारे 17 साल के करियर के अंदर अब जाकर कोई 4-5 साल हुए हैं, मैंने नौजवान को ये देखा है कि वो बहुत ज़्यादा अग्रेशन का शिकार और बस कहता है कि रातों रात मैं अमीर हो जाऊं, पढ़ाई करूं या ना करूं, कोई भी ऐसा शॉर्टकट मिले और मैं बड़ा आदमी बन जाऊं। तो ये ब्रेन वॉश हम कैसे करें बच्चों का? देखिए ये एक माइंडसेट प्रिवेल कर रहा है। अच्छा, जब बच्चा छोटी उम्र से बड़ा होने लगता है ना, तो उसके पास 3-4 ज़राए होते हैं जहाँ से वो तरबियत लेता है। सबसे पहला ज़राया उसके घर वाले, दूसरा उसका तालीमी दर्जगाह, स्कूल वगैरह, कॉलेज, तीसरा वो अपना एक ऑब्जर्वेशन रखता है, दोस्तों में जो देख रहा है, जो बुक रीडिंग कर रहा है, टीवी में देख रहा है, मोबाइल देख रहा है। तो अगर इन तीनों सोर्सेज से जो उसके पास डाटा आ रहा है या जो उसकी तरबियत आ रही है, अगर वहाँ कहीं फ्लॉ है तो वो इस माइंडसेट से बाहर निकल के आएगा, जो कि माइंडसेट प्रिवेल कर रहा है कि पैसा कमाना ही कामयाबी है। और अजीब अजीब मिसालें दी जाती हैं। जैसे मैंने पहले अर्ज किया, कामयाबी की डेफिनेशन को रीडिफाइन करना पड़ेगा हमें अपनी सोसाइटी के अंदर। सक्सेस को हमने बहुत छोटा डिफाइन कर दिया ना। मैं अक्सर अपने लेक्चर्स में समझाता हूँ कि एक परफेक्ट, एक कामयाब, एक ग्रेट ह्यूमन बीइंग कौन होता है। पहले तो ये समझना जरूरी है इंसान का वजूद है क्या। जैसे मैंने अर्ज किया, शऊर के मुताबिक आपका जो वजूद है ना, वो 3 चीज़ों पर मुश्तमिल है। आपकी फिजिकल बॉडी, आपका माइंड और आपकी रूह, सोल आपकी। हमें माशरे में सिखाया जाता है कि आपका वजूद सिर्फ ये जिस्म है, और ये जिस्म जब खुश है जब इसको पैसा बहुत मिलेगा, लग्जरी मिलेगी, विच इज़ रॉन्ग, एब्सोल्युटली रॉन्ग। आप फिजिकली हेल्दी हो, मेंटली फिट हो और स्पिरिचुअली जिंदा हो, रूहानी तौर पे बेदार हो, तब आप एक कामयाब इंसान बनते हैं। सही बात। और यही डेफिनेशन रिलीजन भी देता है, यही डेफिनेशन ग्रेड्स भी हमें सिखाते हैं, और यही हमारी तालीम भी बता रही है। लेकिन अफसोस ये कि हम इसको देख नहीं रहे, हमारे बड़ों को भी नहीं पता और बच्चों को ऑब्वियसली उसके बाद नहीं पता। तो नौजवान का जो माइंडसेट है उसको हमें बदलना होगा। कैसे बदलना होगा? हमें माशरे में चाहिए सोशल साइंटिस्ट, ऐसे लोग जो नौजवानों में फ़िक्र बेदार करें। तो मैं अभी यहाँ गौर कर रहा था, आपके यहाँ पे एक कुलियात इकबाल रखी हुई है, तो इनसे बेहतर इंसान कौन हो सकता है जो इंसानों की, नौजवानों की फ़िक्र बेदार करे। जैसे उन्होंने फरमाया कि खिरत को गुलामी से आज़ाद कर, जवानों को पीरों का उस्ताद। तो आपको नई सोच लानी पड़ेगी। सर सैयद अहमद खान की सोच लानी पड़ेगी, सही बात है। शाह अब्दुल लतीफ़ भटाई की सोच लानी पड़ेगी। आपको बेदार होना पड़ेगा अपने अंदर खुद, नौजवानों को, और ये गौर करना पड़ेगा कि हम गलत डायरेक्शन में जा रहे हैं, हमें अपनी डायरेक्शन सही करनी पड़ेगी। जैसे मैंने अर्ज़ किया कि सोशल साइंटिस्ट चाहिए माशरे में जो करेक्टर बिल्डिंग करें, किरदार साजी करें। बस वो लोग हैं जो माशरे को दुरुस्त कर सकते हैं। आपने 3 चीज़ें बड़ी अच्छी कही कि रूह जिंदा होना चाहिए, आपकी मेंटल हेल्थ होनी चाहिए और हेल्थ होनी चाहिए, और ये तीनों चीज़ें नहीं है। ना हमारे पास मेंटल हेल्थ है, ना हमारी फिजिकल एक्टिविटीज़ हैं, ना हमारी फिजिकल कोई हेल्थ है, और रूह तो इंसान का वैसे ही मर चुका है। तीनों चीज़ों की ग़िज़ा है। अल्लाह ताला ने तीनों चीज़ों को, तीनों रुख, इंसान की जो तीनों रुख हैं, इनकी साइकिल होती है। फिजिकल साइकिल क्या है? आपने हेल्दी खाना है, एक्सरसाइज करनी है और सोना है, उसको हाइबरनेट करना है बॉडी को, ताकि वो रिफ्रेश हो जाए। एक साइकिल है पूरी। इसी तरह माइंड की भी साइकिल है कि माइंड की ग़िज़ा क्या है? नॉलेज। आपने उसको नई नई नॉलेज देनी है, बुक रीडिंग करें, कोई नई स्किल सीखें, नया गौर व फिक्र करें, और माइंड को वो नई नॉलेज देने के बाद उसको छोड़ना है कि वो उसको एब्जॉर्ब कर सके, हजम कर सके। ये माइंड की ग़िज़ा है। अच्छा, रूह की ग़िज़ा क्या है? रूह की ग़िज़ा है अपने रब से ताल्लुक़ कायम करना। तरीका आपका जो भी हो, मज़हब आपका जो भी हो, लेकिन अपने क्रिएटर से कनेक्शन क्रिएट करना। इसको हम स्पिरिचुअलिटी कहते हैं, रूहानियत जिसको हम कहते हैं आम फहम में, कि रब से ताल्लुक़ कायम करना। अगर ये तीनों साइकिल्स आपकी पूरी नहीं हो रही तो आप एक मुंतशिर इंसान है, आप इरिटेटेड, एक जहनी तौर पे बीमार इंसान है, आप स्पिरिचुअली बीमार इंसान है, इमोशनली डिस्टर्ब इंसान है। अब हमारे माशरे में माइंडसेट क्या पाया जाता है कि सिर्फ फिज़िकल हेल्थ या फिज़िकल लग्जरी, सक्सेस ही सब कुछ है, उसमें भी हम नाकाम हैं। ना हम एक्सरसाइज कर रहे हैं, ना नींद पूरी कर रहे हैं, ना हेल्दी खाना खा रहे हैं। हम बस एक चीज़ के पीछे भाग रहे हैं कि हमें लगता है कि हम हर चीज़ पैसे से हासिल कर सकते हैं। नहीं, पैसे से प्यार हासिल नहीं हो सकता, सही बात है। पैसे से इत्मीनान हासिल नहीं हो सकता, पैसे से सुकून हासिल नहीं हो सकता, आप सुकून पैसे की से नींद किरदार नहीं हासिल कर नहीं हो सकते। सकता। नहीं, बिल्कुल भी नहीं। ॾाढी सुठी ॻाल्हि कई सर असां सां गॾु। ऐं सेनेटर साहिबा बि असां सां गॾु हिते वेठल आहे। त अॼु तव्हांखे इन मुक़ाम ताईं पहुचाइण में कंहिंजो हथु हुयो? तव्हांजो पंहिंजो हुयो, तव्हांजे वालिदेन जो हुयो, या तव्हां कंहिंजी सपोर्ट वरिती ऐं तव्हां हिन ताईं पहुता आहियो? जेसि ताईं मुंहिंजो शौक़ु हो, उनमें को शक कोन त मुंहिंजो पंहिंजो शौक़ु न हो। मूंखे शौक़ु हो त पंहिंजे वालिदिन जो ख़्वाबु पूरो करिणो आहे। लेकिन अगरि मुंहिंजा वालिदिन मुंहिंजी सपोर्ट उते उन महिल न कनि हा, छो त उन गुरबत में उन्हनि जा जेके हालात हुआ उनजे हिसाब सां उहो चाहिनि त मूंखे न बि पढ़ाइनि पिया,
वो कंहिं मज़दूरी में मूंखे किथे रोज़गार में किथे लॻाए छॾनि हा, या पाण सां गॾु फुटियूं चूंडाइण में, मिर्च चूंडाइण में या गुॾ कढाइण में उते मूंखे लॻाए पिया सघनि। लेकिन उन्हनि मूंखे पढ़ायो, उन पाण तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, लेकिन उन्हनि कम जेका उनखे पैसा मिलंदा उनमें मुंहिंजो कापियूं कलम कापियूं वग़ैरह जो ख़र्च वग़ैरह, मुंहिंजा कपिड़ा, मुंहिंजा शूज़, उन्हनि जे मुंहिंजी जेकी मुंहिंजी ज़रूरतूं आहिनि मुंहिंजो उहे पूरियूं कयूं। ज़बरदस्त। लेकिन उन्हनि हार कोन मञी, त उन्हनि चयो त असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदासीं। त उन्हनि मुंहिंजे ख़्याल में सॼो क्रेडिट त उन्हनि खे वञे थो, जंहिंजे घर में कुझु न हुअण जे बावजूद बि अगरि ॿारनि जे लाइ एतिरो कुझु करे सघे थो, त उहो क्रेडिट आउं कीअं थी करे खणी सघां पंहिंजे पाण ते। शौक़ु पंहिंजी जॻह ते, लेकिन शौक़ु कमु न अचे हा जॾहिं जेसिताईं अगरि हुननि जी सपोर्ट मूंखे न हुजे हा त। सही। तव्हांखे छा थो लॻे त हिकु छोकिरी जी पढ़ाई केतिरी ज़रूरी आहे? ॾिसो, हिकु छोकिरी जी पढ़ाई इंतिहाई ज़रूरी आहे, छो त छो अगरि माउ पढ़ियलु हूंदी त पंहिंजे ॿारनि जी परवरिश बि सुठी करे सघे थी। ऐं कंहिं बि इदारे में तव्हां वञो जिते फीमेल स्टाफ आहे, मुंहिंजे ख़्याल में उहो वधीक थो कमु करे एज़ निस्बत मेल जे। जेसिताईं मूंखे लॻे थो तव्हां थी सघे तो मुझे मेरे भाई मतलब ना हो, मेरे बात से एग्री ना हो, क्योंकि काफ़ी मर्द हजरात भी बड़े अच्छे काम कर रहे हैं, लेकिन मेजॉरिटी आप देखने जाते, क्योंकि वो आप अपने ऑफिस से बाहर कम निकलती हैं, मतलब कचहरी वगैरह गपशप के लिए, मतलब कुलीग्स के लिए, या इस तरह वो मर्द हजरात सिगरेट के बहाने बाहर ऑफिस के बाहर निकल गया, चाय के बहाने बाहर निकल गया, तो इस तरह मतलब ये तव्हां ॾिसो त औरत मुंहिंजे ख़्याल में वधीक थी कमु करे। ऐं उनखां पोइ तव्हां घर में वञी ॾिसो, सुबुह जो मुंहिंजे ख़्याल 5-6 वॻे त इहो टाइम आहे हर औरत घर मां उथे थी, लेकिन शाम जो वरी राति जो 12-1 थो थी वञे। सुबुह जो नाश्ते खां वठी लंच, शाम जी चांहि, वरी राति जो डिनर, इहे सॼा कम हिकिड़ी औरत करे थी। ऐं उनखां अलावा बि अगरि उनजो किथे ॿाहिरि कमु आहे त उहो बि गॾोगॾु उहो बि उनखे बि ॾिसे थी। ऐं असांजा जेकी मर्द हज़रात आहिनि उहे उन ते थोरो अची विया आहियां। कोई इशू न आहे, तव्हां ॻाल्हाए सघो था बिल्कुलु, पोइ मां हिननि जी तरफ़ बि अचां थी। लेकिन ॿार अगरि किथे ऑफिस में वञनि था त ऑफिस जो कमु करे अची घर में मतिलबु उन्हनि खे चांहि जो कप खपे, पाणी खपे, अची पोइ आउं थकियलु आयो आहियां, मूंखां ॿियो कमु नथो थिए। लेकिन उन्हनि मर्दनि खे अगरि घर जो कमु हिकु ॾींहुं बि तव्हां करणु ॾियो न, उन्हनि खां कोन पुॼंदो। त औरत जो कमु तमामु वॾो आहे, ऐं जेतिरी महिनत औरत करे थी त मुंहिंजे ख़्याल में जेकर तइलीम जे हवाले सां बि तव्हां उनमें ॾिसो त औरत वधीक उनखे ॿारनि खे बि स्कूल में अगरि टीचर आहे त सुठी तइलीम ॿारनि खे ॾेई सघे थी, डॉक्टर आहे त उहो बि स्पेशली औरतुनि जे लाइ या सुठो इस्पताल हलाए सघे थी। त अहिड़े तरीक़े सां हर उदारे में औरत पाण मञरायो आहे ऐं कामयाबी आहे। आप क्या कहेंगे इस बात पर? मैं एग्री करूँगा इनकी बात से कि एक रिसर्च के मुताबिक कई सारे काम ऐसे हैं जिसमें ख़वातीन ज़्यादा प्रोडक्टिव होती हैं, और अल्लाह ताला ने उनको डिज़ाइन इस तरह किया है कि वो उन कामों में ज़्यादा प्रोडक्टिव हो सकते हैं। इसी तरह मर्द भी काफ़ी कामों में प्रोडक्टिव होते हैं। हम लोग असल में क्या करते हैं, क्या हम जनरली एक लाइन ड्रॉ कर लेते हैं कि भाई ये सारे मर्द बुरे हैं, सारे औरतें, ऐसा नहीं होता। अच्छे बुरे इंसान हर जगह होते हैं, और काफ़ी कामों में मैम ने सही कहा कि ख़वातीन प्रोडक्टिव होती हैं, तो उन कामों में ख़वातीन को ही एम्प्लॉय करना चाहिए, और जिन कामों में मर्द हज़रात प्रोडक्टिव होते हैं उनमें। दूसरा, सुस्त होने का ताल्लुक किसी भी जेंडर से नहीं है, अगर कोई इंसान सुस्त है तो वो कोई भी हो सकता है। अच्छा, एक और चीज़ मैंने बड़ी ऑब्जर्व की है ना, स्पेशली मेल्स के अंदर, चले वो अपनी वाइफ को, बहन को, बेटी को अलाउ कर देते हैं कि ठीक है तुम जॉब करो, लेकिन अगर वो थोड़ा ज़्यादा अर्न करना स्टार्ट कर लेती है बनिस्बत मेल के, भाई के, हस्बैंड के, या XYZ किसी के भी, तो उनके अंदर एक ईगो प्रॉब्लम क्यों आ जाती है? वजह क्या है? उसकी वजह ये किरण कि ये साइकोलॉजिकल फैक्टर है। जो इंसान की फितरत डिज़ाइन हुई ना, इंसान ईगो के अंदर रहता है, नॉर्मल ह्यूमन बीइंग। जो स्टेट में इतनी देर से बयान कर रहा हूँ कामयाबी की, ये वो लोग होते हैं जो ईगो से ऊपर जा चुके होते हैं, बुलंद हो चुके होते हैं, इसको हम कहते हैं उर्दू में तस्किया नफ्स कर चुके होते हैं, जिनकी रूह बेदार हो चुकी होती है या स्पिरिचुअल हो चुके होते हैं, या वो लोग जिनको उनकी नफ्स या अना या ईगो तंग नहीं करती। लेकिन मेजॉरिटी लोग तो ऐसे नहीं होते, मेजॉरिटी लोग तो ईगोइस्टिक होते, ईगो उनकी कहीं ना कहीं होती है, किसी की किसी लेवल पे होती है, किसी किसी लेवल पे। अब होता ये कि जब किसी भी मर्द या औरत की भी ईगो ट्रिगर होती है तो वो इस तरह बिहेव करने लगता है जैसे आपने कहा। और हमारे माशरे में ईगो का बहुत बड़ा लिंक है आपकी आमदनी के साथ, आपके पैसे के साथ, आपकी फाइनेंशियल स्टेटस के साथ।
द मोमेंट आपका फाइनेंशियल स्टेटस हिट होने लगता है, इन्फ्लुएंस होने लगता है, तो आपकी ईगो ट्रिगर होने लग जाती है। तो एज अ रिजल्ट ऐसे बिहेवियर सामने आते हैं। लेकिन बहुत कम लोग मैंने ऐसे भी देखे हैं कि जो बहुत सेंसिबल और सुलझे हुए होते हैं। हैं मिसालें हैं, बहुत बड़ी ऐसी मिसालें। खवातीन भी देखी हैं जो एक बैलेंस लाइफ क्रिएट करती हैं, फैमिली लाइफ, आपकी जो प्रोफेशनल लाइफ और आपकी पर्सनल लाइफ, आपकी फिजिकल हेल्थी लाइफ, इस सबका बैलेंस लेके चलना। जिन लोगों को सेंस होता है तो वो उस चीज़ को बैलेंस लेके चलते हैं, जिनको नहीं होता तो फिर वो उसी जगह पे वीक पड़ जाते हैं और वहीं नाकाम होते हैं जहाँ वो कमज़ोर होते हैं। सही, बिल्कुल सही गला। ईगो अगर कंट्रोल कर लें आप तो फिर इस तरह के इश्यूज नहीं आते। नहीं अगर आएंगे। ऐसा इशू नज़र आ रहा है किसी मर्द के अंदर कि उसकी बहन या वाइफ ज़्यादा कमाने लग गई, तो इसका मतलब है उसकी ईगो जो है वो फाइनेंशियली अटैच्ड है, पैसे से लेकर उसकी ईगो ट्रिगर हो जाती है। अना यानी उसकी जिंदगी पैसे से शुरू होती है, पैसे पे खत्म होती है। मैं थोड़े से एक जी, जी, मिसाल जी, छोटी जी, सी दूं कि मेरे हस्बैंड जो है जब हमारी शादी हुई तो उनकी यूनिवर्सिटी में एडमिशन हुई थी और मैंने 8वीं पास की थी। ओह तो हम दोनों स्टूडेंट ही थे। आपने इन्होंने मिसाल दी ना कि इनके हस्बैंड ने कितने सपोर्ट किया इनके इस पूरे सफर के अंदर। मैं लेकिन ऐसी मिसालें भी तो है ना। बिल्कुल है। तो बिल्कुल मैं कॉलेज जाती थी तो वो कभी कभार वो मेरे लिए छुट्टी कर लेते थे, कभी मैं छुट्टी कर लेती थी। कि वो छुट्टी मैट्रिक में जब मैं आई मेरी एक बेटी भी थी। ओही माशाल्लाह। तो जब मैं वधी को जल्दी शादी ना करे शरीदा। तो मैं जब फर्स्ट ईयर में तो थी तो कॉलेज के तो मेरे मियाँ बेचारे वो अपना कोई 1-2 पीरियड थे वो लेके वो जल्दी में आ जाते थे, या किस दिन छुट्टी कर लेते थे कि मैं जो मेरे नोट्स है वो कल मैं खुद जाके वहीं कुलिंग से बना लूंगा और ये वो। तो वो बच्ची को संभालते थे और मैं कॉलेज जाती थी। अरे तो वाह, बड़ा उन्होंने भी अपनी Supportive, education में supportive। ऐसे भी तो मर्द हजरात होते हैं, ऐसे शौहर भी तो होते हैं। बिल्कुल। वो देखिए साथ उन्होंने इनको भी ग्रोथ कराई, साथ साथ ग्रो कराया। तो यही तरीका है हमारे माशरे में कि अगर आप खवातीन को ग्रोथ स्पेस नहीं देंगे तो वो बेहतर इंसान बन के सामने नहीं आएंगे। और वो मिसाल बनती है कि मिसाल है, और तालीम उतनी ही ज़रूरी है खवातीन के लिए जितनी किसी भी इंसान के लिए ज़रूरी है। नहीं नहीं, हकीकत है। आज के दौर में तो मैं कहती हूँ कि जितना पढ़ा सकते हो अपनी बच्चियों को पढ़ाओ। गई वो दौर चला गया, उस ज़माने से हम निकल आए हैं कि बच्ची को नहीं पढ़ाना, मर्द पढ़ेगा बस। नहीं, आप लड़की को पढ़ाओगे तो आपका पूरा ख़ानदान पढ़ेगा। तव्हां हिकिड़ो फ़र्द पढ़ाईंदो त यानी हिकिड़ो मर्द पढ़े त हिकिड़ो फ़र्द इनमें पढ़े। हिकिड़ो आहे जेको जेतिरी सहूलियतूं अॼुकल्ह असांजे नयूं नस्ल खे जेका मिलियूं आहिनि न, उनमां असांजी एजुकेशन वॾी में तबाही सां चई सघूं था त वॾी एजुकेशन जेका तबाह थींदी पई वञे नयूं नस्ल में। उहा एजुकेशन कोन पिया हासिलु करे सघनि जेको उन्हनि खे करणु खपे। इहो शॉर्टकट ॻोल्हण जे चकरनि में हूंदा आहिनि, या चवंदा त असां मोबाइल में पढ़ी था वठूं, कलम सां लिखणो न आहे, का नोट कॉपी में नोट न आहे करणो। इहा सही ॻाल्हि आहे। हाँ। मेहनत ना है करणी। मेहनत मेहनत नाहे जेका करणी। अॻे दौर में असां हाँ, कई पढ़ियोसीं, हथनि सां लिखंदा हुआसीं, सॼी सॼी राति पढ़ंदा उहो हुआसीं। यादि बि रहंदा हुआ। उहो यादि बि अञा ताईं रहंदो पहिरें हो। क्लास जा पहिरें खां 5 ताईं जेका असां बैत यादि कंदा हुआसीं अञा ताईं यादि पिया आहिनि असांखे। सही। लेकिन असांजा ॿार कल्ह जेको पढ़ी आया आहिनि उन्हनि खे बैत यादि ई न आहे। याद ही कौन। सही था चो, बिल्कुल सही था। ये सही बात है इनकी कि आजकल जो पढ़ाई 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 हम कह रहे हैं, एजुकेशन हमारी तबाह हो चुकी है, डैमेज हो चुकी है। बिल्कुल। तो इसमें हमारा अपना हाथ है। देखिए कोई भी माशरे के अंदर कोई एक बुराई पनपती है तो उसको आप ऐसे नहीं हम जिम्मेदार ठहरा सकते कि किसी एक शख्स की जिम्मेदारी है। सबसे पहले जिम्मेदार तो हम खुद होते हैं। कि चले मेरे जैसे इन्होंने फरमाया कि इनके साथ बड़ी प्रॉब्लम्स रही बचपन में, पढ़ने में प्रॉब्लम, वालिद साहब मेहनत कर रहे हैं, तो ये एक्सक्यूज़ नहीं है कि भाई मेरे पास ये वजूहत थी इसलिए मैं नहीं पढ़ सका। उन्होंने पढ़ के दिखाया ना। तो पॉवर्टी कोई रीज़न नहीं है, कोई फाइनेंशियल कोई रीज़न नहीं है, कोई रीज़न नहीं होता। जिस इंसान को आगे बढ़ना होता है उसके अंदर जस्तजू होती है। पढ़ता है तो एक तो ये हमें समझने की ज़रूरत है कि माशरे में जो तबाही फैल रही है हमें अपनी अप्रोच को सही करना है। ज़ाती तौर पे माशरे से इंसान बनते हैं या इंसान से माशरा बनता है, हमें ये तय करना पड़ेगा। इंसानों से माशरा बनता है, माशरे से इंसान नहीं बनता। जब इंसान ही नहीं होंगे तो माशरा कहाँ होगा। तो इंसान बनाना सीखे हम। आपने कहा जो हमें तालीम दी जा रही है बेसिकली वो इसलिए तबाही की तरफ लेके जा रही है कि वो तालीम नहीं है, वो जानकारी है। बट देयर इज़ अ डिफरेंस बिटवीन इंफॉर्मेशन एंड नॉलेज। इंफॉर्मेशन होती है फैक्ट्स, फिगर्स, ज़ाहिरी जानकारी, मैनिपुलेटेड डाटा फिगर्स के अंदर। नॉलेज होती है जो आपके अंदर स्किल्स पैदा करे, आपकी शख्सियत को बेहतर करे, तरबियत जिसको हम कहते हैं, बिकम अ बेटर ह्यूमन बीइंग। मकसद स्कूल और कॉलेजेस में भेजने का बच्चों को ये था कि उनको बेहतर इंसान बनाए। हम इंजीनियर, डॉक्टर, ठीक है आप डॉक्टर हैं, आप इंजीनियर हैं, क्या आप डॉक्टर होने के साथ बेहतर इंसान हैं? ये नहीं देख रहे हम, ये तालीम नहीं दे रहे। एक इंजीनियर तो है, क्या बेहतर इंसान होने वाले इंजीनियर भी हैं कि नहीं? मैं डॉक्टर तो अच्छा हूँ लेकिन मैं मेरा करेक्टर अच्छा नहीं है।
तो मैं किसी काम का डॉक्टर नहीं हूँ, मैं माशरे में तबाही फैलाऊंगा। सही बात है, बिल्कुल सही बात। ये सेंस हमारे माशरे में डेवलप होनी चाहिए, हमारे टीचर्स को समझना चाहिए, हमारी जो गवर्नमेंट के अंदर आला हुकाम बैठे हैं उनको ये सेंस करने चाहिए। जो ऐसे लोग हैं जो ये गौर व फिक्र रखते हैं, जो एक इल्म रखते हैं, जो शख्सियत रखते हैं, ऐसे लोगों को रोल मॉडल बना के सामने लाइए। एक मैम की मिसाल लेके ऐसे लोगों को सामने लाइए कि जो जिनको हम देख के मोटिवेट हो सके। सही बात है, बिल्कुल सही बात है। वही बात तव्हां जो छा चवण आहे हिन बारे में? जिते सीनियर्स एतिरी ज़बरदस्त ॻाल्हियूं करे रहिया आहिनि इन टॉपिक जे हवाले सां, मां ॿिन्ही मां मुतमिन आहियां। तमामु बहितरीनु ऐं मूंखे बि सिखण लाइ मिले पई, इलाही कुझु नॉलेज मिले पई। ऐं हक़ीक़त आहे त जेको स्कूल्स ऐं कॉलेजिस में जेका तालीम अचे थी या ॾिनी वञे थी, उहा जस्ट बसि सिर्फ़ु टीचर अचे थो, पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे थो, 5-6 कलाक जेके हुनखे क्लासिस वठिणा आहिनि उहो क्लासिस ॾेई पंहिंजे मथे तां जेको आहे ॿार लाइ हले थो वञे। पर उहो उन तरीक़े सां नथो डिलीवर करे पंहिंजो मैसेज, त हू ॿारनि ताईं मतिलबु हू उन्हनि जे दिमाग़ जे मतिलबु तह ताईं पहुचे त न हीअ जेका नॉलेज आहे इहा असांखे सिर्फ़ु इहो न त स्कूल जी हद ताईं रखणी आहे, इहा असांजी लाइफ जे लाइ आहे। मतिलबु उन मां असांखे घणो कुझु सिखी अॻिते वधिणो आहे, बहितरु इंसानु थियणो आहे। त नॉलेज स्टूडेंट्स खे जेका ॾिनी वञे थी उहा जस्ट बसि इहो ई आहे त हीअ कॉपी भरणियूं आहिनि, पेपर में सवाल ईंदा, इहे यादि करे पेपर क्लियर करणा आहिनि, मार्क्स खणणियूं आहिनि, ग्रेड्स खणणा आहिनि, ऐं उनखां पोइ बसि सिर्फ़ु उन हद ताईं आहिनि। पर हू पंहिंजी लाइफ में उन्हनि खे कीअं इम्प्लीमेंट करिणो आहे उन्हनि जी उन्हनि खे सिखिया घटि ॾींदी वञे। त मतिलबु ॿिन्ही तरफ़नि खां इहो मसइलो आहे। स्टूडेंट खे बि पंहिंजे लाइ सम्झणु खपे त हीअ जेका नॉलेज असां स्कूल में जेका तालीम हासिलु कयूं था, इहा असांजी ज़िंदगी असांजे इंसान खे असांखे बहितरु बणाइण जे लाइ आहे। सही था चओ, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी। मां त इलाही अहिड़ा ॿार बि ॾिठा आहिनि, अहिड़ा पेरेंट्स बि ॾिठा आहिनि जेके मतिलबु डेली बेसिस ते मां उन्हनि जी सिर्फ़ु रेडियो ॿुधंदी आहियां त स्कूल में कुझु कोन था पढ़ाइनि पिया, रुॻो डायरीज़ भरे ॾेई था छॾनि पिया त घर वञी होमवर्क करे अची वञिजो। ऐं पेरेंट्स बि कुझु अहिड़ा आहिनि जेके डायरीज़ ॿारनि जी चेक ई न कंदा आहिनि। मतिलबु इहो बि हिकिड़ो हिते सिस्टम हले। ॿिन्ही तरफ़ां न थींदो। ॾिसो, स्कूल में ॿारु रहे थो सिर्फ़ु 5 खां 6 कलाक, बाक़ी सॼो टाइम जेको आहे उहो घर में रहे थो। त पेरेंट्स खे बि इहा नज़र रखणी आहे ॿार ते त जेको हू स्कूल में पढ़ी अचे थो त हू केतिरो हुनखे मतिलबु हुननि जो रिज़ल्ट केतिरो मिले थो, ॿार जे दिमाग़ ते हुन शइ जो असरु केतिरो आहे, या उहो मॉनिटर करणो लाज़मी आहे, पेरेंट्स खे करिणो आहे। बिल्कुलु पेरेंट्स सिर्फ़ु सॼो डिपेंडेड टीचर ते बि न रखनि, स्कूल ते डिपेंडेड न हुजनि। पोइ अगरि स्कूल ऐं कॉलेज में ॿारु निकिरी पियो वञे थो न, पोइ जेको यूनिवर्सिटी में पहुचे थो उते इन अल्फाज़नि ते ॾाढी मूंखे कावड़ बि ईंदी आहे त जामशोर असांजे पीरनि जो शहर, उते असांजी नियाणियूं असां पढ़ण लाइ मोकिलियूं था, उते ॿार माइट नियाणियूं ख्वाब खणी, माइटनि जा ख्वाब खणी, पंहिंजा ख्वाब खणी उते दाख़िल थियूं थियनि। उते उहो हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे, हिकिड़ी दर्सगाह आहे जंहिंखे असां पीरनि जो नालो ॾेई करे पीरनि जो शहर, त उते उहो ॿार जेके यूनिवर्सिटी में दाख़िल पिया थियनि उहो उन्हनि जो छा दिलि में मतिलबु माइंडसेट उहो ई ठाही ईंदा हूंदा त जामशोर पीरनि जो शहर आहे, उते वञी असां पंहिंजे पीरनि सां वञी मिलंदासीं। वाकई कावड़ वारी ॻाल्हि आहे। हा हा, हक़ीक़त ॻाल्हि आहे। ऐं ईअं नाहे हूंदो, मतिलबु तव्हां इलाही एम्स हूंदा आहिनि, तव्हांजा ख्वाब हूंदा आहिनि, हर नियाणी पढ़णु चाहे थी, केॾी मुश्किलुनि सां उहा ॿाहिरि निकिरे थी, केॾी जद्दोजहद करे थी, ऐं उन खां पोइ जॾहिं उन पोज़ीशन ताईं पहुचे थी, उन खां पोइ जॾहिं तव्हांखे अहिड़ा लफ़्ज़ ॿुधण लाइ मिलनि था त वाकई कावड़ ईंदी आहे। इहो कॉन्सेप्ट बणायो वियो आहे, बिल्कुलु बणायो वियो आहे। इहो माइंड में मतिलबु जेको हिकिड़ो कॉलेज में आहे न, जेको स्टूडेंट उहो चाहे छोकिरी हुजे छोकिरो हुजे, उनजे माइंड में इहो आहे त हाणे यार यूनिवर्सिटी में ही मां मतिलबु इहो असांखे पाण खे जेसि ताईं क्लियर न करिणो पवंदो तेसि ताईं कोन थींदो। सही ॻाल्हि आहे। त हिते भला कुझु असांखे गानो बि ॿुधायो, थोरो एंटरटेनमेंट बि ज़रूरु ज़रूरु। जीअं हमेशह तव्हां चवंदा आहियो कुझु गज़ल्स हुजनि, त मेडिसन साहब जो गज़ल एड कंदुसि।
रंजिशी सही रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही फिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही पहले से पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो रस वो रहे दुनिया निभाने के लिए रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम तू मुझसे खफा है तो ज़माने के लिए रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए रंजिशी सही बेहतरीन, मैं तो उसी ट्रांस में चली गई। थैंक यू। आई लव दिस गज़ल, ज़बरदस्त, बेहतरीन। अच्छा अदी इहो ॿुधायो त तव्हां खे छा थो लॻे त तव्हां पंहिंजे माण्हुनि जी उमेदुनि ते पूरियूं लथियूं आहियो?
ॾिसो जहिड़ा मुल्की हालात आहिनि उम्मीदूं एतिरो जल्दी पूरियूं थियण वारियूं न आहिनि जो त एतिरा असां वटि वसाइल न आहिनि। मां सिर्फ़ु हिकिड़ो सेनेटर थी रही आहियां। पिणु पार्टी जूं महिरबानियूं आहिनि जो उन्हनि जी हुकूमत आहे त उन करे मूंखे कोई मिनारिटी जी फंड वग़ैरह उन मां थोरी सपोर्ट थींदी रही आहे। नंढियूं नंढियूं स्कीमूं मिलंदियूं रहियूं आहिनि उन करे मां रोड त कुझु सपोर्ट करे चुकी अॼु आहियां। हिते ब्रेक जो इशारो थियो आहे, हिन ॻाल्हि खे पोइ कंटिन्यू कयूं। ठीकु आहे, तव्हांजी इजाज़त बिल्कुलु आहे? ठीकु। वक़्तु आहे ब्रेक जो, कारिन वञो, जल्दी हाज़िर था थियूं। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, 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 रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। ॿियो तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। सेनेटर साहिबा सां मां हिकिड़ो सुवालु कयो हुयो ब्रेक खां पहिरियां, ऐं हाणे चाहींदसि त हू पंहिंजो जेको आहे जवाबु कंप्लीट कनि। जी अदी, त मां तव्हांखां सुवालु इहो कयो हुयो त छा तव्हां पंहिंजे माण्हुनि जी उमेदुनि ते पूरियूं लथियूं आहियो? बिल्कुलु मैं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई आहे। छो त मां पहिरीं ॿुधायो तव्हांखे सेनेटर वटि को फंड न हूंदो आहे, लेकिन सूबे में मुंहिंजी पार्टी जी पंहिंजी हुकूमत आहे त उन करे मूंखे सपोर्ट थींदी रही आहे। नंढा नंढा स्कीमूं वग़ैरह माइनॉरिटी जी मां सपोर्ट, हेल्थ जे हवाले सां बि ॿी बि फिनेंशियली सपोर्ट जेका थींदी रहे उहा मां पंहिंजी तरफ़ां कई आहे। ऐं बाक़ी ॾुख सुख में पंहिंजे आवाम सां आउं गॾु बीठल आहियां हमेशह। पूरी कोशिशि कई आहे त किथे बि मूंखे को घुरायो वियो हुजे, किथां बि को अहिड़ो फ़ोन थियो हुजे, किथां बि का अगरि मरीज़ अस्पताल में पहुचनि था त उते बि मां उन्हनि जी हर तरीक़े जी सपोर्ट कई आहे। उन करे मूं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई आहे। ऐं अञा ताईं छो त मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो त जेको सियासत आहे उहो हिकिड़ी इबादत तरीक़े जी नौकिरी न आहे। त मां मतिलबु उन्हनि खे पंहिंजे अवाम खे उहो फील ई न पई करणु चाहियां त हींअर मूं वटि उहिदो न आहे। लेकिन मां अञा बि मतिलबु ईअं ई उन्हनि जी सपोर्ट कयां पई, उनखां बि बल्कि अञा वधीक पई हाणे उन्हनि सां गॾु बीठल आहियां। छो त पहिरीं मुंहिंजो वरी ॿाहिरि पंहिंजी ज़िमेवारी बि हूंदी हुई इस्लामाबाद में, त उते हूंदी हुअमि। लेकिन हाणे आउं फुल टाइम पंहिंजे कम्यूनिटी सां गॾु, उन्हनि जे अवाम सां गॾु। ऐं मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो इहो न आहे त सिर्फ़ु आउं कोली कम्यूनिटी सां गॾु हुजां। हिंदू कम्यूनिटी जिते बि आहे, जिते बि मूंखे घुरायो वियो आहे उते आउं पहुती आहियां। बल्कि हिंदू कम्यूनिटी खां ॿाहिरि निकिरी बि आउं मुस्लिम कम्यूनिटी में बि वई आहियां। मतिलबु मुख़्तलिफ़ आउं हिकिड़ो पाकिस्तानी थी करे पाकिस्तानी ऐं पाकिस्तानी अवाम जी सपोर्ट लाइ पहुचंदी आहियां। ऐं उन्हनि जी हर जेका मुमकिन आहे मुंहिंजी तरफ़ां जेको थी सघे उहा आउं कोशिशि कंदी आहियां। अच्छा, ॾियारी बि अचण वारी आहे। ॾियारी जे हवाले सां तव्हां पंहिंजे माण्हुनि जी कहिड़ियूं मदद कई आहे? ॾियारी जे हवाले सां मूंखे अॼु असांजी पार्टी, असांजे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु जी तव्हांखे ख़बर आहे त हू केतिरो हुन जे थर पारकर उमरकोट जे अवाम सां केतिरो गॾु बीठल आहे। हाणे बि तव्हां ॾिसो त जेको सभिनी खे एडवांस में सैलरी बि मिली चुकियूं आहिनि। ऐं हींअर लाइक वॾी तइदाद में माण्हुनि खे नंढी नंढी फंडिंग जेका हूंदी आहे चेक जी सूरत में 10,000 15,000 20,000 उन्हनि माण्हुनि ताईं पहुता आहिनि। उन्हनि माण्हुनि ताईं विरहाए चुकिया आहियूं। काफ़ी अञा हलनि प्रोसेस हले थो पियो। त ऐं चेयरमैन साहिबु हमेशह ॾियारी हुजे, होली हुजे, आवाम सां गॾु बीठल आहे। ऐं हू इस्लामाबाद हूंदा आहिनि पोइ बि उतां खां अची जा उमरकोट में वञी होली मल्हाईंदा आहिनि, जा ॾियारी वञी मिठी में सेलिब्रेट कंदा आहिनि। त उन्हनि खे फील न थियणु ॾींदा आहिनि त आउं तव्हां सां गॾु बीठल न आहियां। हमेशह ग़रीब अवाम सां बीठल आहे। ऐं ग़रीब अवाम जी सपोर्ट सां ई मुंहिंजे ख़्याल में जेका पार्टी जी जेका स्ट्रेंथ आहे, जेका उहा ग़रीब अवाम आहे, जिंद जी अवाम आहे। त अवाम बि भरपूर मोट ॾिनी आहे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खे। ऐं उन्हनि जा हमेशह उन्हनि सां गॾु बीठल आहिनि। किथे जलसा हुजनि, किथे जिते बि उन्हनि जी सपोर्ट थी आहे अवाम उन्हनि जी सपोर्ट कई आहे। ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खे जेतिरी सपोर्ट थी आहे उहो बि उन्हनि जी अवाम जी सपोर्ट सां गॾु बीठल आहे। तव्हां पंहिंजे लाइ ॾियारी जी कहिड़ी तयारी की आहे? मां पंहिंजे लाइ
बसि शुरूआति तव्हां खां कई आहे ऐं बाक़ी पहिरियों ॾींहुं पूजा वग़ैरह हूंदी आहे त उन करे घर में कंदा आहियूं। ऐं हैदराबाद जा जेके सिविल सोसाइटी जा आहिनि जा काफ़ी तक़रीबन जेका असांजे हर कम्यूनिटी जा मुस्लिम कम्यूनिटी वधीक आहे उहे मतिलबु पुछा पिया कनि त तव्हां कहिड़े टाइम होली सेलिब्रेट कंदो, छो त उहे गॾिजी अची पोइ फटाका वग़ैरह इहे सभु गॾिजी असां सेलिब्रेट कंदा आहियूं। उनखां पोइ ॿिए ॾींहुं वरी पंहिंजे एरिया में निकिरी वेंदी आहे त उते प्रोग्राम सां गॾु जबरदस्त जबरदस्त पटाखा ॿारींदा आहियो, मिठाई खाईंदा आहियो। सर ये भी एक बड़ा मज़ेदार फेस्टिवल है दिवाली, तो जाहिर है पाकिस्तान के अंदर रहते हैं, हर कम्युनिटी है यहाँ पर, हर मज़हब के साथ हम अच्छे रवैयों से पेश आते हैं और यही हमारे पाकिस्तान की खूबसूरती भी है। चाहे दिवाली हो, चाहे होली हो, चाहे क्रिसमस हो, हम सब एक छत के नीचे मनाते हैं इसको। आपका कभी कोई इस तरह का एक्सपीरियंस रहा? बहुत हुआ है। बल्कि मुझे तो जब मैं इस जस्तजू में निकला कि मुझे हकीकतें जाननी है, तो मैंने जैसा इसके मैंने बहुत सारे मज़ाहिब को स्टडी किया, तो मैंने जाके हर मज़हब को लिटरली मैंने एक्सपीरियंस करके देखा, इन द सेंस कि मैंने उनके रिचुअल्स को, उनके फेस्टिवल्स को सबको जाके स्टडी किया और उनको एंजॉय भी किया और सीखा उससे बहुत कुछ। तो समझ में ये आया कि दुनिया में जितने भी रिलीजन्स हैं ना सारे, आप गौर करें सब में कोई ना कोई रिचुअल्स और फेस्टिवल्स होते हैं। ये हर रिलीजन का जो भी फेस्टिवल होता है वो उस रिलीजन को सेलिब्रेट करने का अपना तरीका होता है। सही। और हर रिलीजन काबिल एहतराम है इस दुनिया में। बिल्कुल है। और हमें चाहिए कि हम दूसरे रिलीजन्स के भी जो फेस्टिवल्स हैं उनको हम रिस्पेक्ट दें और एंजॉय करें साथ। बिल्कुल। और वो हमारे फेस्टिवल्स को जो भी आप रिलीजन फॉलो कर रहे हैं, तो क्योंकि आप ज़रा टोटलिटी में देखें तो इस दुनिया में सारे बसने वाले जो हैं वो इंसान ही तो हैं, सब इंसान है ना। बिल्कुल है। और हम किससे लड़ रहे हैं? कोई और प्लेनेट है क्या? हम उससे रेस, हमारी कोई कॉम्पिटिशन चल रही है? आपस में ही लड़ाई है। तो हम इंसान होते हुए आपस में हमने अपने स्टैम्प्स बना लिए हैं, अपने कॉन्सेप्ट्स बना लिए हैं, अपनी टैगिंग कर ली है। तो आपने एक मूवी देखी होगी इंडिया में बड़ी मशहूर हुई, 3 इडियट्स के नाम से, और एक वो पीके के नाम से बड़ी मशहूर मूवी है। उसमें उन्होंने ये समझाने की कोशिश की कि आप मज़हब, रंग और नस्ल को लेकर इख्तलाफात पैदा ना करो, आप सब इंसान हो। ये तरीके हैं, अलग अलग तरीके हैं, आपको जो बेहतर लगता है वो फॉलो करो। तो हर फेस्टिवल जो होता है वो खूबसूरती लेके आता है दुनिया के अंदर, वो भाईचारा लेके आता है, वो एक दूसरे के साथ हमांगी लेके आता है। और जब आप एक दूसरे के फेस्टिवल्स को एंजॉय करने लगेंगे, रिस्पेक्ट देने लगेंगे, तो दुनिया एक पीसफुल प्लेस बन जाएगी। दुनिया में इस वक्त सबसे ज़्यादा अगर किसी चीज़ की ज़रूरत है दुनिया में, अगर हम एक जनरल स्टेटमेंट की बात करें, सबसे ज़्यादा किस चीज़ की ज़रूरत है? अमन की ज़रूरत है, पीस की ज़रूरत है, मोहब्बत की ज़रूरत है, लव की ज़रूरत है, रिस्पेक्ट की ज़रूरत है। ये वो अल्फाज हैं जो दुनिया को बेहतरीन जगह बना सकते रहने के लिए, हर इंसान के लिए। लेकिन इसके बरक्स जो हम कर रहे हैं उससे रिजल्ट आपके सामने क्या होगा? ऐसा ही है, बिल्कुल ऐसा ही। बात तहां जब इलाही फेस्टिवल्स थी ना हुंदा, कॉन्सर्ट्स थी ना हुंदा, तहां भी एंजॉय कंदा हुंदा? बिल्कुल बिल्कुल वेंदा आहियो? हाँ, अक्सर प्रोग्राम्स फंक्शंस में ते वग़ैरह ते। ऐं हींअर बि मुंहिंजे ख़्याल में ॾियारी 1 नवंबर ते आहे, जी जी। त हींअर बि कुझु आहिनि कॉन्सर्ट्स न, वग़ैरह? फिलहाल त को प्लान में ना है, पर थी सके थो, सडन थी सघे थो। सडन थी वेंदो आहे। पाकिस्तान में होली जे हुजे या ॾियारी, इहे ॿ ईदूं वाहिद आहिनि जेको पूरे पाकिस्तान में मल्हाई वञनि थियूं। इस्लामाबाद में असां कई चकर मल्हायूं आहिनि। असां हूअं डिफेंस यूनिवर्सिटी में असांजी वर्कशॉप हो, उते असां केक कटिया आहिनि। मतिलबु पार्लियामेंट हाउस में असां केक कटिया आहिनि, उते हिक ॿिए खे रंग हया आहिनि। मतिलबु कोयटा में हया आहिनि, मतिलबु केपी में वञी, मतिलबु हर पूरे पाकिस्तान जे कंहिं कुंड में अहिड़ो कोई एरिया कोन्हे जिते इहे सेलिब्रेट न थींदी हुजनि। सही। त मुंहिंजे ख़्याल में इहो ई हिकिड़ी ख़ूबसूरती आहे। असां वटि इहो जेको ॾियारी ते ठहंदी आहे रंगोली, जंहिंमें काफ़ी इलाही रंगनि जी हूंदी आहे, त मुंहिंजे ख़्याल में जेका असां गॾिजी जेको सेलिब्रेट कयूं था उहो रंगोली जो हिकिड़ो नक्शो आहे। अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ो सवाल कंदसि। रंगोली बेसिकली घर जी न्याणी ठाहींदी आहे, ठीकु आहे न, अंगण जे अंदरि या मतिलबु जेका एंट्रेंस हूंदी आहे उते ठाहींदी आहे। इन जो कॉन्सेप्ट छा आहे ऐं इहा हिकिड़ी न्याणी ही छो ठाहींदी आहे? छा उन जो उन न्याणी सां को कनेक्शन आहे? न, कनेक्शन कोने। जी, मैंने पहले आपको बताया कि जो आपको टारगेट कर रही है। ये जो घर में जो चीजें होती है वो औरत ने खुद ही अपने हाथ में वो ली हुई है, क्योंकि औरत के अलावा मेरे ख्याल मर्द तरफ इसे अच्छी नहीं बना सकते, और बनाई वो इतना उसमें टाइम देना चाहेंगे, क्योंकि आजकल जो है ना मतलब जमाना बड़ा फास्ट हो गया है। यहाँ मैं सेनेटर साहिबा से इख्तलाफ करूंगा। आप गौर कीजिए, दुनिया के जो बेस्ट कुक हैं, शेफ हैं, मर्द होते हैं। नहीं, लेकिन उन्होंने घर में कभी नहीं बनाया होगा, ये बात भी आप नोट कर लेंगे। वो घर में कभी नहीं बनाते।
नहीं, उनको शेफ को सैलरी मिलती है इसलिए वो बनाते हैं। अच्छा वैसे एक हाँ, बात है, औरत जो औरत के बनाती है, हाथ बेटा, में उसको जायका सैलरी होता है, बनाती है। मानते हैं हमारी अम्माएं एग्री हैं, करूंगा, ये तो मजाक अपनी जगह। घर गृहस्थी का जो सिंबल है वो औरत से ही होता है, औरत से ही होता है। बेसिकली No doubt. जो कॉन्सेप्ट भी यही है कि आप घर गृहस्थी की जो ब्यूटिफिकेशन है, औरत के दम से इस पूरी दुनिया में सस्टेनेंस कायम है। जो भी निज़ाम चल रहा है, अल्लाह ने उसको इस जगह का कह लीजिए बादशाह या क्वीन बनाया है। तो ये जो मटेरियल वर्ल्ड है जिस दुनिया में हम रहते हैं, अगर इसमें से माइनस वुमेन कर दें तो नथिंग एग्जिस्ट। नथिंग, हाँ। इट्स अ फिलॉसफी, और ये बहुत ट्रू बात है। तो लेकिन एक निज़ाम है, उस औरत के लिए जो कुछ कर रहा है वो उसको मर्द बनाया है, भाई तुम भागो दौड़ो सब कुछ करो। तो ब्यूटी ऑफ एग्जिस्टेंस यही है कि आप यू को एग्जिस्ट, आप एक साथ रहते हो, और यही खूबसूरती है त्योहार की भी। नहीं हकीकत है तो ये। रंगोली का मकसद ये है कि वो अमन लेके आए, पीस लेके आए। उस दिन पूजा होती है, लक्ष्मी देवी घर, लक्ष्मी माता घर पे आती हैं। तो इसको हम अच्छे तरीके से वेलकम करें और अपने दिल साफ करें और अब खुशियाँ बांटें, और जहाँ भी अंधेरा है वहाँ उनको हम रोशन करें। सही, तो सही। असल मकसद है दिया जो डियारी है, असल दिवाली को डियारी असल डियारी, हाँ, दीपावली, दिवाली, हाँ। डियारी त अहिड़ा ॾीआ तव्हां ॿारियो जेको रोशनी करे, अमन थे, रोशनी थे। दिल पे जंहिंजे दिल में रोशनी करे, अवाम में रोशनी ॾेखारियो, जेकी जिते जिते अंधेरो आहे उनखे ख़तम कयो। ज़बरदस्त। अच्छा पोइ इहो ॿुधायो त तव्हांखे भला म्यूज़िक सां लगाव आहे, म्यूज़िक ॿुधंदा आहियो, ॻाईंदा आहियो या छा? ॻाईंदी न आहियां, ॿुधंदी जाम आहियां। ऐं अदा जा जेको असांजो भाउ अॼु असांखे ॿुधाए पियो, काफ़ी गज़ल ॿुधायूं, गीतियूं ॿुधाया, ॾाढो सुठा ॻाया। ऐं मां शौक़ सां ॿुधंदी बि आहियां। ईअं नथो थी सघे त तव्हां न ॻाईंदा हुजो? न ॻाईंदी झुंगारींदा त हूंदा घर में? न ॻाईंदी न आहियां। घर में झुंगारींदा बि न? जीअं असांजो मूड हूंदो आहे त पंहिंजे मुंहं सां वेही करे मां बि झुंगारींदी आहियां। शेरो शायरी सां बाथरूम सिंगर वो त मां बि आहियां, वो त मां प्राउडली चवंदी आहियां त मां बि आहियां। बाकी पब्लिक में न सफ़ा भी न। हेलो पता के माफ कर सर, आपको म्यूजिक शायरी से लगाव है? म्यूजिक से लगाव सुनने की हद तक है और उसको समझने की हद तक है, और शायरी से लगाव बहुत रहा है। तमाम शोरा को पढ़ा, मिर्ज़ा गालिब से लेकर इकबाल तक को, और शाह अब्दुल लतीफ़ भटाई से लेकर आपके जो दौरे हाजिर के शेर हैं, परवीन शाकिर साहिबा हैं और अहमद फराज साहब हैं, सबको पढ़ने का इत्तेफाक हुआ। और बस क्या रिजल्ट निकला फिर? बहुत कुछ सीखने को मिला। इश्क मिजाजी को भी समझा और इश्क हकीकी को भी समझा। और शायरों के पास जो एस्थेटिक सेंस होता है वो बहुत कमाल का होता है। वो किस तरह अल्फाजों में हकीकतों को परोते हैं और किन ख्यालों को परोते हैं, ये कमाल है। मिसाल के तौर पे मिर्ज़ा गालिब जो मशहूर ज़माना शायर हैं, जिनसे बड़ा शायर किसी को नहीं माना जाता हमारे दौर में, उनका एक बड़ा खूबसूरत शेर है कि आईना देख अपना सा मुँह लेके रह गए, साहिब को दिल ना देने पे इतना गुरूर था। कासिद की अपने हाथ से गर्दन ना मारिए, कासिद की अपने हाथ से गर्दन ना मारिए, उसकी खता नहीं, ये मेरा कसूर था। वाह वाह वाह, वेरी नाइस, ज़बरदस्त। कोई नई ॻाल्हि त तव्हां बि कुझु ॿुधायो, टाइम थोरो घटि रहिजी वियो आहे। बिल्कुलु हिकिड़ी तव्हांखे नई कंपोज़िशन ॿुधायां थो, जेका कल्ह ई इतफ़ाक़त अच्छा कई। ज़बरदस्त। तमामु हिकिड़ी सुठी पोइट्री आहे असांजे दोस्त भाउ कंहिंजी लिखियल आहे? माजिद सिद्दीकी साहब, माजिद सिद्दीकी साहब मुंहिंजी शायरी आहे। गुजरे तो वक्त जी, गुजरी हवा हवा, गुजरे तो वक्त जी, गुजरे हवा हवा, आहें असल में सारी, आहें असल में सारी, हयाती हवा हवा, गुजरे तो वक्त जी, गुजरे हवा हवा।
माना न थो रखे किरदार हाण कहले पे माना न थो रखे लालच लोभ कारण लालच लोभ कारण चेहरा हवा हवा गुजरे थो वक्त ईअं जीअं गुजरे हवा हवा सूरज जी रोशनीअ में जिन धाड़ा हयां हिते सूरज जी रोशनीअ में जिन धाड़ा हयां हिते हिक ॾींहुं ॾिसजो ओचितो हिक ॾींहुं ॾिसजो ओचितो थींदा हवा हवा गुज़रे थो वक़्तु ईअं जीअं गुज़रे हवा हवा गुज़रे थो वक़्तु ईअं जीअं गुज़रे हवा ज़बरदस्त ॾाढी बहितरीन शाइरी आहे। अच्छा हिन ते कमु जारी आहे हींअर? जी जी हींअर कंपोज़ कयो अथमि हिनखे इंशाल्लाह हिन जो म्यूज़िक वग़ैरह इंशाल्लाह वीडियो जी तयारी बि इंशाल्लाह इंशाल्लाह ऑल द बेस्ट तव्हांखे। Thank you. अच्छा अदी इहो ज़रूरु ॿुधायो त तव्हांजे विजन में उहे कहिड़ा अहम कम आहिनि जिन ते तव्हांखे लॻे थो त तकड़ा तकड़ा मतिलबु अमल थियणु घुरिजनि? विजन में एजुकेशन जे हवाले सां ऐं हेल्थ जे हवाले सां कमु असां वटि काफ़ी बहितर थिए पियो। जीअं थर पार्क खे तव्हां ॾिसो त हींअर नगर ताईं उनखां अॻियां बि हेल्थ जे हवाले सां बि 1112 वारियूं एम्बुलेंस बि पहुची चुकियूं आहिनि। मतिलबु उते फ्री कास्ट सभिनी खे उते ग़रीब जेको 10 मिंट 15 मिंट जे अंदर में उते मां पहुची थी वञे घड़ी फ़ोन कॉल ते। त काफ़ी सुठियूं आहिनि लेकिन अञा बि कुझु परे परे जेके इलाइक़ा आहिनि उते अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। एजुकेशन जे हवाले सां बि उते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं स्पेशली उन्हनि डॉक्टरनि खे ऐं टीचर्स खे ज़रूरु चवंदसि जेकी परे जा स्कूल जेको असांजी गवर्नमेंट आहे उहा सुठी सपोर्ट करे पए। उते टीचर बि मोकिलिया आहिनि डॉक्टर्स बि मोकिलिया आहिनि लेकिन डॉक्टर उते वञण लाइ तयारु न आहिनि। उहे पंहिंजे मतिलबु पैसे सां सचा थियनि उन्हनि खे रिक्वेस्ट कंदसि त पंहिंजे पैसे सां सचा थियनि ऐं उते जिते उन्हनि जी पोस्टिंग आहे उते वञी उहे कमु कनि। त आवाम जी थोरो कमाई जा ज़रिया खोड़ बि आहिनि ऐं गवर्नमेंट त थर पार्कर एरिया में हार्ड एरिया अलाउंस उन्हनि खे 1 लख रुपयो ॾींदो वेंदो सैलरी सां गॾु मिले पियो उन्हनि खे। त सैलरी जाम सुठी आहे ऐं उन्हनि जो फ़ाइदो वठिजे ऐं थोरो फ़ाइदो आवाम खे बि ॾिजे। सही त उते उन एरियनि में वञी दिलि सां पंहिंजो उते कमु कनि ऐं ईअं न थिए त उन जॻह कुझु अहिड़ा बि स्कूल साम्हूं आया हुआ जिते जीअं टीचर आहिनि त उते टीचर पाण न पिया वञनि उनजी जॻह ते ॿिए कंहिंखे अधु सैलरी में उते विहारे वेठा आहिनि जे अहिड़े तरीक़े जा। त उते सरदार शाह साहिबु वॾो एक्शन बि खयमि उन्हनि खे टीचरनि खे ऐं हींअर ॾाढो सख़्ती सां उन्हनि ते सॼो कयो आहे एतिरो बाउंड कयो आहे त हिकु ॾींहुं बि छुटी खां सवाइ अगरि एब्सेंट थिए थो त उनखे टर्मिनेट कयो वेंदो या उनखे खिलाफ़ एक्शन कयो वेंदो। त ॾाढो सुठो गवर्नमेंट करे पई लेकिन थोरो इन्हनि खे बि डॉक्टर ऐं टीचरनि खे बि थोरो पंहिंजे तरीक़े सां बि थोरो इन्हनि ग़रीबनि जे लाइ सोचणु खपे। सही सही। सर आपका कभी इस तरह का एक्सपीरियंस रहा है जैसे कराची से बाहर सिंध की तरफ आपने ट्रैवल किया हो लेक्चर्स दिया हो जैसे थर पार्कर की बात कर रही हैं वहाँ पे एजुकेशन की बड़ी कमी है? जी तकरीबन सिंध में काफ़ी जगह मेरा जाने का इत्तेफाक हुआ है। हैदराबाद जाने का इत्तेफाक हुआ सखर जाने का इत्तेफाक हुआ नौडेरो जाने का इत्तेफाक हुआ रत्तोडेरो जाने का मेरा इत्तेफाक हुआ। तो है वहाँ पे बहुत ज़्यादा ज़रूरत है और जैसे मैम ने सही फरमाया
के तालीम में बहुत ज़रूरत है, और मेडिकल, और किसी भी जगह को आपने लिफ्ट करना ना तो वहाँ पे ये बेसिक्स आप पहुँचा दें, एजुकेशन बेहतर कर दें और हेल्थ बेहतर कर दें, तो देखें आप वहाँ की आवाम खुद ब खुद बेहतर होती जाएगी। और अब काम कर रही, गवर्नमेंट काम कर रही है, सिंध की गवर्नमेंट काम कर रही है, बिलावल साहब यंग आदमी है और वो एफर्ट कर रहे हैं, वो नज़र आ रहा है, और बेहतर हो सकते हैं इसमें, ये तो एक डिबेटेबल बात है। लेकिन जब तक ये यूथ, यंग नौजवान बच्चे जो हैं ये तालीम लेके ऊपर नहीं आएंगे, और ये उनके लिए मिसाल है कि आपको ये हालात को चीरते हुए बाहर निकल के आना है, एजुकेशन लेते हुए अपने आप को बेहतर करना है, अपनी फैमिली के हालात को बेहतर करना है, अपने इलाके के हालात को बेहतर करना है। और जैसे डॉक्टर्स और टीचर्स का उन्होंने बताया, ये मेरा भी तजुर्बा रहा है कि बहुत सारे सिंध में गोस्ट स्कूल्स भी हैं, और उसकी वजह ये कि टीचर्स और जो डॉक्टर्स हैं और गोस्ट हॉस्पिटल्स भी हैं, डिस्पेंसरीज भी हैं, वो अपनी जॉब सही से नहीं करते, वो अपने आप से ईमानदार नहीं है। उनको ये समझना चाहिए कि आप किसी के साथ ज्यादती नहीं कर रहे, अपनी आने वाली नस्लों के साथ ज्यादती कर रहे हो, अपने आवाम, अपने लोगों के साथ ज्यादती कर रहे हो। अगर आप अपने काम से लॉयल हो जाओ, ईमानदार हो जाओ, तो क्या ही बेहतरी होगी। फिर ठट्टा जो है वो बर्मिंघम से बेहतर होगा, और सखर जो है वो मैनचेस्टर से बेहतर होगा। सही, और हो सकता है। बिल्कुल सही। अच्छा, लास्ट एक सवाल आपसे, उसके बाद फिर मैं पैगाम की तरफ जाऊंगी। आपको क्या लगता है कि जैसे 4th जनरेशन जो है इस वक्त जो परवान चढ़ रही है, तो दुनिया के अंदर इस वक्त जो चैलेंजेस हैं, क्या हमारी 4th जनरेशन उसके लिए रेडी है? देखिए किरण, ये बड़ी सब्जेक्टिव बात है। कोई भी जनरेशन होती है वो किन एस्पेक्ट पे रेडी होती है दुनिया के साथ ग्लोबली अटैच होने के लिए। टेक्नोलॉजिकली इंटरनेट वगैरह हो गया, ठीक है, ये पाकिस्तान में बेहतर है, लेकिन हमारा प्रॉब्लम ये है कि हम कुछ एस्पेक्ट में आगे निकल गए हैं। जैसे इंटरनेट के उसूल में आगे निकल गए हैं, इंटरनेट पे काम कर रहे हैं यंग जनरेशन्स, और कंटेंट राइटिंग में हमारी इंडस्ट्री बूस्ट करी, आईटी हमारा अच्छा जा रहा है, लेकिन उसके कंपैरिजन में दूसरे एरियाज़ में हम वीक पड़ रहे हैं। वो क्या, वो बेसिक नेसेसिटीज़ हैं। आपकी बेसिक एजुकेशन नहीं आ रही यहाँ पे, हेल्थ फैसिलिटीज़ नहीं आ रही, मेल न्यूट्रिशनिंग हो रही है यहाँ पे। तो ये जो गैप है ना बहुत बड़ा, ये नेशन को ख़राब करता है, ये डिस्टर्बेंस लाता है। फिर पॉलिटिकली हमारे स्टूडेंट्स बहुत मिसगाइडेड हैं। यंग बच्चा यूनिवर्सिटी कॉलेज में जाता है, वहाँ से पॉलिटिकली एफिलिएट हो जाता है, और पॉलिटिकल स्ट्रक्चर हमारा बड़ा अजीब है यहाँ पे। तो हमें अगर आगे बेहतर कौम बनना है तो हमें इन चीज़ों को करेक्ट करना पड़ेगा। और अब जब क्योंकि ग्लोबलाइजेशन हो गई है, वर्ल्ड एक ग्लोबल विलेज बन चुकी है, तो अब यूथ को समझ में आ रही है बात। अब चाहे हमारे सियासतदान हो, चाहे हमारे हुक्मरान हो, चाहे जो भी हमारे बड़े हैं, बुजुर्ग हैं, अगर वो इन चीज़ों को नहीं समझेंगे तो बात उनके हाथ से निकलेगी, क्योंकि यूथ अब रुकने वाली नहीं है। सही बात है। उसको इन्फॉर्मेशन मोबाइल पे मिल रही है, उसको नॉलेज मिल रही है, उसको तेजी से ग्रोथ का एक कह लीजिए मौका मिल रहा है दुनिया भर में। तो वो आप उनको यहाँ नहीं प्रोवाइड करेंगे, वो यहाँ से बाहर चले जाएंगे। सही। और जा रहे हैं, ब्रेन ड्रेन और कैपिटल ड्रेन हो रहा है और होगा। तो अगर आपको उनको रिटेन करना है तो हमें अपने अंदाज, अपने अदवार, अपनी सोच बदलनी पड़ेगी। ये है हमारा फ्यूचर। सही, ज़बरदस्त। थैंक यू सो मच, आपने अपना कीमती वक्त दिया। तव्हांजो बि शुक्रिया अदा करणु चाहींदसि, तव्हां बि वक़्तु ॾिनो, भाउ तव्हां बि वक़्तु ॾिनो, ऐं वेंदे वेंदे तव्हां खां गानो बि ॿुधंदासीं। सर, लास्ट में कोई मैसेज देना चाहेंगे आप? देखिए, मैं सिर्फ एक बात कहूँगा कि आप किसी भी किस्म की सक्सेस चाहते हैं और आगे बढ़ना चाहते हैं, जो उसकी कुंजी है, चाबी है, वो है अपने आप को बेहतर करना। पॉइंट। अपनी प्रॉब्लम्स की जिम्मेदारी दूसरों पे मत डालें, उनकी रीजंस दूसरों में मत ढूंढें। जो भी इंसान ये सुन रहा है, चाहे वो किसी भी एज में हो, चाहे आप 60 साल के ना, अगर आपको ये बात समझ में आई तो आज से शुरू कर दें। सही। अपने आप को बेहतर शुरू करें, अपनी गलतियों को ढूंढें, दूसरों में गलतियां ना ढूंढें। ज़बरदस्त। जी अदी? आऊं पंहिंजे नौजवान नसल खे इहो चवंदसि, मैसेज ॾींदसि त ॾिसो, तव्हां उहे ॾींहं न आहिनि ॾिठा जेकी असां ॾिठा आहिनि। सही। जेकी हालात असां फेस कया आहिनि, जेकी तव्हांजे वॾनि फेस कया आहिनि, उहे हालात तव्हां उन मां गुज़रिया न आहियो। तव्हांजे लाइ तमामु हर फैसिलिटी अवेलेबल आहे, तव्हां उनजो फ़ाइदो वठो, सुठी तइलीम हासिलु कयो, सुठी सोच रखो ऐं अॻियां वधो, पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे अवाम जे लाइ, पंहिंजे फैमिली जे लाइ। ज़बरदस्त। तव्हां कोई मैसेज ॾींदा भाउ? बस मैसेज माशाल्लाह तमामु बहितरीनु। जीअं प्रोफेसर साहब चयो त पंहिंजो पाण खे बहितर बणायो। तव्हां जॾहिं पंहिंजो पाण खे बहितर बणाईंदा त पोइ मतिलबु तव्हांजा सभु कम सही थींदा। ऐं बजाए इन जे असां ॿियनि जी जेका ग़लतियुनि खे नोट आउट कंदा वठूं, ऐं उन खां बहितर आहे त पंहिंजो पाण पंहिंजी सेल्फ ग्रूमिंग करी वञे। ज़बरदस्त। ऐं जेको कमु कयूं था उनखे सच्चाईअ सां ऐं ईमानदारी सां कयूं। ज़बरदस्त, ज़बरदस्त। जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी तुम
मञी मञी न मेहरबान है मां त मिंथ थो करे छॾियां तूं मञी मञी न मेहरबान है मां त मिंथ थो करे छॾियां ओ जानी मां त अर्ज़ थो करे छॾियां हिकु त तूं अॻियां हसी ॿियो नफ़ीस वेस थो ढकी हिकु त तूं अॻियां हसी ॿियो नफ़ीस वेस थो ढकी टियों वरी टिनी थो नाज़ सां है मां त मिंथ थो करे छॾियां तूं मञी मञी न मेहरबान है मां त मिंथ थो करे छॾियां हिकु त हीउ इश्क अजीब ॿियो त ही बुखारिया ग़रीब हिकु त हीउ इश्क अजीब ॿियो त ही बुखारिया ग़रीब बस अजीब ऐं ग़रीब है मां त मिंथ थो करे